अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। ॿिए रमज़ान जे लाइ वरी मां हाज़िर थियो आहियां सहरीअ जे टाइम ते। इंशाअल्लाह तव्हां मुंहिंजो पहिरियों प्रोग्राम ॿुधो हूंदो ऐं इंशाअल्लाह जे अल्लाह ताला चाहियो त पूरो रमज़ान शरीफ़ आउं तव्हां सां गॾु हूंदुसि। ऐं मां अल्लाह खां दुआ थो घुरां ऐं अल्लाह में उमेदु आहे त जेकॾहिं तव्हां हीअ सॼा प्रोग्राम तव्हां ॿुधंदव त तव्हां उहे शख़्स न रहंदव। इंशाअल्लाह ज़रूरु तव्हां में तबियत में तब्दीली ईंदी, अल्लाह तव्हांजे रिज़्क़ में बरकत कंदो ऐं तव्हां ख़ुशि रहंदव। छाकाणि त हीउ जेको शहर रमज़ान आहे इहो जेको आहे सो क़ुर जे करे अल्लाह साईं हिन में क़ुर नाज़िल कयो आहे। इन जो जेको शरफ़ क़ुर जे करे आहे। हींअर सहरी जेका लाज़िम खाइबी आहे, छाकाणि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त सहरीअ में बरकत आहे। छो बरकत आहे? छाकाणि त अल्लाह ताला ॾिसे थो न त ॾिसो हे मुंहिंजे करे उथिया आहिनि, हाणे न खाईंदा मानी, ॾिसो मुंहिंजूं शयूं खाइनि था। अल्लाह इन ते राज़ी थो थिए, पोइ हुन रिज़्क़ में बरकत थो ॾिए। पर हिकिड़ा माण्हू जेके आहिनि 2 बजे ताईं फिल्मूं ॾिसी पोइ वरी सुम्ही था पवनि त ठीकु आहे हाणे मुंहिंजो रोज़ो थी वियो, उन्हनि खे बरकत कान थी थिए उनजी। त इन करे सहरीअ में वियो। ऐं ॿियो हीउ जेको मां प्रोग्राम ॾसियां थो न, इहो इन में तव्हां नंढनि ॿारनि खे बि विहारियो। मां हाणे पंहिंजे ॻोठ में हिकिड़ो प्रोग्राम कयो इन स्क्रीन ते, माशाअल्लाह घटि में घटि 40 नंढा ॿार अॻियां वेठा, पोइ वरी वॾा मर्द वेठा, वरी थोरो परदो वरी पोयां 100-150 औरतूं वेठियूं। इहो मां घणो करे ऐं सुभाणे इन जी तव्हांखे पिक्चर बि ॾेखारींदुसि। त ॿार नंढा न चवंदा न, जेको नंढे हूंदे जेकॾहिं हुननि ते को अचे थो त ॼण पथर ते लीको अची थो वञे। एनीवे ॻाल्हि इहा आहे त अल्लाह ताला हाणे असां प्रोग्राम शुरू कयूं था। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अम्मा बाद, आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरान। हीउ रमज़ान जो महीनो आहे जंहिंमें क़ुर नाज़िल थियो आहे। हुदन लिन्नास, इंसान लाइ हिन में हिदायत आहे। व बय्यिनात मिनल हुदा, ऐं हिदायत बि आसान ज़बान में आहे। वल फ़ुरक़ान, ऐं हिन में उहे शयूं आहिनि जेके तव्हांखे ॾसींदियूं क़ुर में त हीअ कयो हीअ न कयो। तंहिंजे करे जंहिंखे बि महीनो नसीबु थिए उहो रोज़ा ज़रूरु रखे। उन खां पोइ ॿियो मां तव्हांखे कल्ह बि ॿुधायो हो त असुलु क़ुर पाक आहे त अलाह छा थो चवे। तंहिंजे करे असांजे लाइ, छाकाणि खे अरबी कान थी अचे, तंहिंजे करे असांखे मालूम करिणो पवंदो अलाह छा थो चवे। सो त अरबीअ मां त कोन करे सघंदासीं, अरबीअ में पढ़ण में सवाबु आहे, लेकिन सिर्फ़ु अरबी पढ़णु जेको आहे सो मक़सदु कोन्हे को। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त जेको आहे सो अल मक़सूद, ही हदीस शरीफ़ आहे, अल मक़सूद मिनल क़ुरान फ़हमु व तदबरु व तफ़क़हु फ़ी। माना असलु मक़सदु हिन क़ुर जो आहे त हिनखे सम्झिजे त छा थो चवे, पोइ हिन ते अमल करे, अमल बि व तिलावत हू, हिन जी तिलावत करणु, व हिफ़्ज़ू या आयतूं खे हिफ़्ज़ करणु, वसीलतुल इलल मानी, इहा आहे माना ताईं पहुचण जो ज़रियो। ही मक़सूदु कोन्हनि खे, पर जे तिलावत न कंदो माना ताईं कीअं पहुचंदो। या जेकॾहिं हिफ़्ज़ करे न पवंदो त निमाज़ में जॾहिं तव्हां आयतूं पढ़ंदव त ख़बर बि कान पवंदो त मां छा पियो थो अलाह साईं खे चवां। इहे ज़रूरी आहिनि। तंहिंजे करे ठीकु आहे, निमाज़ में नंढियूं नंढियूं पढ़ो, पर घटि में घटि जॾहिं बि पढ़ो था त घटि में घटि अलाह जे आॾो जॾहिं पढ़ो था त ख़बर त पए त मां अलाह मूंखे छा पियो थो चवे, अलाह तव्हांखे छा थो चवे। तंहिंजे करे इहा जेका ॻाल्हि आहे त माना, तंहिंजे करे जेको सो अलाह फरमाए थो, हाणे अॻिते हलूं था त इंसान हेॾी ख़लक़त छो पैदा कई। चए थो वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियाबुदून, चए थो मां इंसान जिन्हनि खे पैदा कयो आहे त मुंहिंजी तारीफ़ कनि, मुंहिंजी इबादत कनि। हेॾी वॾो काइनात ठाहे, नंढड़ी ज़मीन, उन में वरी किचन अॻे लॻाए, पोइ आदम अलैहिस्सलाम खे हेठि मोकिलियो अथई। चए थो मुंहिंजी इबादत कयो। ऐं पोइ इन जे लाइ अलाह फरमाए थो त अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात, माना हे जेको पेपर आहे टाइम बाउंड आहे, माना सॼी उमिरि कोन, माना 100 साल कोन हलंदो। ॼमण खां पोइ तव्हां बालिग़ थियण खां पोइ तव्हां जीअं बालिग़ थियो था, तव्हांजो पेपर में शुरू थी थो वञे। ऐं जेसि ताईं तव्हांखे मौत अचे थो, इहो पीरियड आहे तव्हांजे पेपर जो। त चए थो त मां इहो अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात, इहो जेको मौत ऐं ज़िंदगी पैदा कई आहे, लियबलूअकुम, लबुर मां तव्हांखे मां आज़मायां, यानी मैं ॾिसां त पास थियो था कोन था कयो। अयुकुम अहसन अमल आहे, हिन जो मफ़हूम बयानु कयां त चए थो मां ॾिसां त केरु थो पास थिए, या तव्हां मां केरु भला अमल थो करे। वहुल अज़ीज़ुल गफ़ूर, बेशक हू सगारो आहे ऐं गफ़ूर आहे। लेकिन हाणे इहो जेको चए थो त मां ॾिसां त केरु थो पास थिए, हाणे हिकिड़ो त पेपर आहे जेको असां प्रैक्टिकली कयूं था, उथूं था, वेहूं था, कंहिंखे ॾियूं था, कंहिंखे ग़रीब जी मदद कईसीं, किथे फुर कईसीं, किथे रुश्वत खाधीसीं, किथे हराम खाधोसीं, कंहिंखे घटि वधि ॻाल्हायोसीं। हिकिड़ा त इन में मार्कूं आहिनि। ॿियो जेके दिलि में असां बुछड़ायूं कयूं था उन ते बि मार्कूं आहिनि। त जेको इहो अलाह ताला जेको असेसमेंट करे थो मार्कुनि जे लाइ, चए थो यालम मा फिस समावात वल अर्द, माना अलाह जो मॉनिटरिंग सिस्टम इहो आहे जो ज़मीन आसमान जे ज़रे ज़रे खे हू मॉनिटर करे थो।
व यालम मां तुसिरून व मां तुइलिनून, बल्कि अलाह चए थो मुंहिंजो सिस्टम अहिड़ो आहे जो तव्हां का शइ दिलि में लिकायो था या ज़ाहिर कयो था, अलाह चए थो मां उन ते बि मार्कूं ॾियां थो, मूंखे उनजी ख़बर आहे। वल्लाहु अलीम बिज़ात सुदूर, बल्कि अलाह दिलि में सोचण वारनि ख़्यालनि खे बि अलाह पाक ॼाणे थो। अलाह चए थो मां तव्हांखे इन लाइ पैदा कया, मुंहिंजी तारीफ़ कयो, मूंखे सुभान अलाह चओ, मूंखे अल्हम्दुलिल्लाह चओ, तॾहिं त शिरक खे पसंदि कोन थो करे। छो त जेकॾहिं शिरक आहे माना कंहिं वलीअ खे, पुजेरे खे या कंहिं मोल खे चवणु ए वली तूं मूंखे रब खां पुटु वठी ॾे, हाणे ॾिए त पुटु थो, पोइ चवंदो हलो त हलूं, देगियूं था लाहियूं, हलो हुनजी तारीफ़ था कयूं, माना अलाह जे तारीफ़ में ॿियो माण्हू शामिलु थियो, इहो ई त शिरक आहे। अलाह चए थो सभु कुझु मां थो कयां, ला इलाहा इल्लल्लाह जो मतिलबु आहे सभु पावरनि जे हथ में आहिनि, कंहिंखां उहो कोन थो पुछे कंहिं कमु करे। तंहिंजे करे अलाह फरमाए थो त वल्लाहु अलीम बिज़ात सुरूर, तंहिंजे करे रब चए थो मूं तव्हांखे पैदा कयो आहे पंहिंजी इबादत लाइ, मूंखे पैदा कयो आहे मुंहिंजी तारीफ़ जे लाइ, मुंहिंजे हमद लाइ, मुंहिंजे तस्बीह जे लाइ, लेकिन मां तव्हां खां को मानियूं कोन थो घुरां। मां उरीद मिनहुम रिज़्किन व मां उरीद ऐं युतिमून, चए थो मां त तव्हांखे कोन थो चवां त मूंखे तव्हां रिज़्क ॾियो या मूंखे अन जी ॿोरी पहुचायो या मूंखे कॾहिं हलवो पहुचायो, न। इन अल्लाह हुव रज़ाक़, तव्हां सभिनी जे रिज़्क जो बंदोबस्तु अलाह थो करे, ज़ू कुवतिल मतीन, हू ताक़त वारो आहे। छो त अजब करे छॾियो अथसि न त हिकिड़ी मिटीअ जो बुख खणो, साॻी आहे न मिटी, हाणे इन्हीअ मिटीअ में जे कणिक दाणो विझंदो 100 दाणा निकिरंदा, इन्हीअ बुक मिटीअ में जेकॾहिं तव्हां कतल ॿींदो त खजीअ जो वणु निकिरंदो, इन्हीअ ई मिटीअ में जेकॾहिं कमंद जी गुरी कंदो त कमंद निकिरंदो। कमाल जी ॻाल्हि आहे न, इहो कहिड़ो किचन आहे। तव्हां बि मायूं अदिड़ूं भेंदरूं किचन में कमु कयो थियूं, हुनजे सयूं त सयूं विझंदव, वरी हुन गिहु विझंदव, खंडु विझंदव, या इहे करण खां पोइ वरी छोला निकिरी पवंदा। अलाह जी कुदरत आहे त हिन जे किचन में अलाए छा आहे, तॾहिं चए थो मूं वटि वॾी ताक़त आहे, मां तव्हांखे खारायां थो। हाणे पास कीअं थींदासीं अलाह साईं, हाणे हेॾो जो तूं असांजे मथां महिरबानी कई आहे, अखियूं ॾिनियूं अथई हिन दुनिया में, हाणे पेपर इहो कीअं थींदो, पेपर किथां ॾियूं किथां पढ़ूं, त चए थो लक़द अंज़लना इलैकुमुल किताबन, है चए थो तव्हांखे कोर्स जो किताब मूं नाज़िल कयो आहे, फ़ीह ज़िक्रुकुम, जंहिंमें तव्हांजे पास थियण जो सॼा तरीक़ा आहिनि। फ़ीह ज़िक्रुकुम लफ़्ज़ी माना आहे, ॾिसो मां क़ुर जी लफ़्ज़ी माना कोन थो कयां, ऐं क़ुर जे आयत जो आम ज़िबान फ़हम थो अदा कयां। आहे त चए थो फ़ीह ज़िक्रुकुम, जंहिंमें तव्हांजो ज़िक्र आहे, या ॿियनि लफ़्ज़नि में त तव्हां पास कीअं थियो सॼो हिन में, अफ़ला तैकुलून, पोइ हाणे चए थो त अकुलु कोन्हेव छा, हाणे जे न पढ़ंदव त पास कीअं थींदव। ऐं हिकिड़ो ॿारु आहे फिज़िक्स जो पेपर थो ॾिए, मैट्रिक जो, पढ़े ई कोन थो, पोइ माण्हू छा चवनि अदा बेवकुल ए ना सम्झ, पढ़ंदे न त पेपर मां कीअं पास थींदे, इहा ई ॻाल्हि थो करे, अफ़ला तैकुलून, ना सम्झ बेवकूफ़, पढ़ंदे न त तूं कीअं पास थींदे। तंहिंजे करे अबी बिन कअब रज़ी अल्लाह फरमाए थो त खे कंहिं चयो त ए सहाबी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे थोरो मूंखे वसियत कर, हाणे आहे उर्दू में मां तर्जुमो थो कयां, चए थो त हीउ कोर्स जो किताबु आहे न, हाणे लिखे त थो त अलाह जी किताब, इन्हीअ खे हर वक़्तु पंहिंजे साम्हूं रख ऐं उनजे हाकिम हुजण ते राज़ी रहो, माना जेके चवे थो हिन शयुनि खां बचो, इन ते राज़ी थी। चए थो बेशक ही क़ुर उहा शइ आहे जेको जंहिंजे करे अलाह जे रसूल खे ख़िलाफ़त ॾिनी वई, ऐं हीअ सिफ़ारिशी आहे, माना तव्हांखे मूं ॿुधायो न त हीउ क़ुर पाक बि सिफ़ारिश कंदो त अलाह साईं मुंहिंजे करे हिन निंड फिटाई, या हे जेके तरावियूं असीं कयूं था 3 कलाकनि वारियूं, त क़ुर त चवंदो साईं हे 3 कलाक जाॻियो, न त हूअ राति जो 10 बजे सुम्हंदो, हाणे 1 बजे बि सुतो, या वरी ॿिया जेके सो 3 बजे उथी खड़ा थींदा, त चवंदो हूअं उथंदो 5-6 बजे, हिन 3 बजे उथियो आहे मूंखे पाइण जे करे, त चवंदो त हिन जी सिफ़ारिश कंदो त इन जी ॻाल्हि मञी वेंदी, छो त हीउ गवाह हुआ ऐं इहा ॻाल्हि करे थो इहो। लेकिन अलाह फरमाए थो त इंसान जा 4 क़िस्म आहिनि, थी था वञनि, हिन कोर्स जे किताब पढ़ण खां पोइ 4 क़िस्म आहिनि माण्हुनि जा थियनि था, हाणे तव्हां में बि आहिनि, केरु आहिनि मूंखे न आहे ख़बर, पर ज़रूरु हूंदा। हाणे 4 क़िस्म जो कढूं था क़ुर मां। हिकिड़ो त सुम कसद कुलूबकुम मिन बाद ज़ालिक फहिय कल हिजारत ओ अशद कसवा, इहो जेको केस आहे इहो चोथों मां पोइ थो ॾिसां। नंबर 1, जिथो केतिरा माण्हू आहिनि जेके अलाह जे क़ुर खे पढ़ण खां पोइ हुन जी दिलि छा थी वञे, हाणे आहे
इन मिनल हिजारत लम्मा यतफज्जर मिनहुल अनहार। हेश मौलाना उबैदुल्ला सिंधीअ जी तफ़सीर मां इन जी मफ़हूम बयानु कंदुसि। मां पंहिंजे तरफ़ां मूंखे अचे ई कुझु कोन थो। लफ़्ज़ी तर्जुमा त की पथर अहिड़ा हिकिड़ा त माण्हू आहिनि जंहिंजी दिलि सख़्तु थी वञे जो पथर खां बि सख़्तु, लेकिन हिकिड़नि माण्हुनि जी दिलि अहिड़ी आहे जेके अहिड़ा पथर आहिनि जंहिंमां वाह था निकिरनि। आहिनि न हे पहाड़ मां पथर वाहूं अचनि था न, हे जेको दरिया सिंध पहाड़नि मां थो अचे न, त माना पथरनि जो जिगर फाटो आहे, उन मां इहे वाह थो निकिरे। त चए थो हिकिड़ा माण्हू अहिड़ा आहिनि जंहिंजी दिलि जेका आहे न उन मां अलाह जे दीन जो नहरूं ऐं वाह था निकिरनि। इहे केरु आहिनि? अच्छा, हाणे नहर में कहिड़ो फ़र्क़ु आहे? उहा जिथां निकिरे थी वेंदे समुंड ताईं हज़ारे किलोमीटरनि जी एरिया खे आबाद कंदी थी अचे। त जंहिंजी दिलि में ही क़ुर अहिड़ो मामिलो पैदा करे थो जो इहो माण्हू ॿाहिरि निकिरी सवनि माण्हुनि ताईं क़ुर थो पहुचाए, सवनि माण्हुनि ताईं दीन थो पहुचाए। जी ब्रेक वठूं था, वरी हिनखे सम्झूं था इंशाअल्लाह। जी अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। त मां सूरह बकरा जी आयत नंबर 74 इन खे पढ़ां वेठो त पथर सां अलाह जेको आहे सो इंसान जी दिलि खे अलाह ताला हिकिड़ी मुशाबियत ॾिनी आहे। ऐं मौलाना उबैदुल्ला सिंधी शऊर इनकलाब में इन खे एक्सप्लेन कयो आहे। छो त उन जी बि एक्सप्लेनेशन मौलाना उबैदुल्ला सिंधी छो त प्रैक्टिकल आलिम हो न, रुगो मदरसे में वेही कोन पढ़ियो, अल्हम्दुलिल्लाह उहे बि सुठा आहिनि, पर हीउ ॿाहिरि निकिरी वियो, अफ़गानिस्तान वियो, रशिया वियो, रशियन जे प्रेसिडेंट सां वञी ॻाल्हाई इस्लाम जे बारे में। त हिकिड़ो जेको माण्हू ॿाहिरि निकिरे थो, उहो शख़्स आहे जंहिंजी दिलि मां दरिया निकितो, तॾहिं वञी अफ़गानिस्तान, रशिया, जर्मनी, मको, उते वञी हिन दीन खे फैलाइण जी कोशिशि कई। त चए थो त इंसान जी दिलि पथर आहे, पर पथर आहिनि चइनि क़िस्मनि जा। हिकिड़ा त आहिनि अहिड़ा सख़्तु जो उन मां का शइ पासी कान थी थिए, त के माण्हू अहिड़ा निभाग आहिनि उन्हनि जी दिलि एॾी सख़्तु थी वञे जो केतिरो बि तव्हां उनखे पढ़ंदे असरु कोन पवंदो, अलाह ताला अहिड़े निभाग खां बचाए। लेकिन ॿिया अहिड़ा माण्हू आहिनि व इन मिनल हिजारत लम्मा यतफज्जर मिनहुल अनहार, जंहिंजी दिलि मां अहिड़ो दीन जो इल्म जो ख़ज़ानो निकिरे थो जो परे परे ताईं पंहिंजो इन ख़ज़ाने खे पहुचाइनि था। इहे थियो ॿियो क़िस्म। वरी टियों क़िस्म आहे व इन मिनहा लम्मा यशक़क़ु फयख़्रुज मिनहुल माउ। के वरी पथर आहिनि जो उन मां एॾो कोन था फाटनि, पर थोरी उन में ॾार थी पवे जो उन मां थोरो पाणी निकिरे थो। हाणे इहो जेको पाणी निकिरंदो, इहा वाह कोन ठाहींदो, नहरूं कोन ठाहींदो, इहो ठाहींदो तलाउ। त माना हीअ वरी उहे माण्हू आहिनि जेके दीन मां इल्मु हासिलु कनि था, पर उन्हनि जो इल्मु हिकिड़ी जाइ ते वेठल आहिनि। माना केरु ईंदो त उनखे ॾसींदा, पर हे हली वञी जीअं अलामा मौलाना अबूदुल्ला सिंधी या जेके ॿाहिरि निकिरनि था उहो कोन्हे को। इहो अल्हम्दुलिल्लाह ख़ैरु आहे, लेकिन इहो हिकिड़े हंधि मुक़य्यद आहिनि, हिकिड़े तलाउ में। छो त ॾार मां जेको फुड़ो फुड़ो पाणी निकिरंदो उन मां वाह त कोन ठहंदा न, इन मां तलाउ ठहंदो, फरमायो मौलाना उबैदुल्ला सिंधी। इन्हीअ में उहे माण्हू आहिनि जेको दीन जो वेही इल्मु हासिलु कनि था। ऐं वरी टियों ग्रुप आहे व इन मिनहा लम्मा यहबितु मिन ख़शियतिल्लाह। वरी कुझु पथर आहिनि जेके टुटनि बि कोन था, ॾार बि कान थी पए, पर अलाह जे ख़ौफ़ में किरी पवनि। उहो वरी थर्ड क़िस्म माण्हुनि जो आहे जो दीन जे कम में त कोन्हनि, पर अलाह जो ख़ौफ़ अथनि, निमाज़ पढ़नि था, कॾहिं कॾहिं जुमो पढ़नि था। त ॻाल्हि इहा ॾी 4 क़िस्म जा माण्हू आहिनि। वमल्लाह बिग़ाफ़िलिन अम्मा तामलून। अलाह चए थो मूंखे सॼो रिकॉर्ड आहे सभु कंहिंजो, त कंहिंजी दिलि कहिड़ो माण्हू कहिड़े कैटेगरी में, अलाह गाफ़िल न आहे इन्हनि कमनि खां। लेकिन अलाह चए थो त मां तव्हांखे हिन दुनिया में ख़ुशि ॾिसणु चाहियां थो। अलाह चाहे थो तव्हां सुकून में हुजो, अलाह चाहे थो तव्हांखे रिज़्क़ वधीक मिले। तॾहिं करे अलाह साईं फरमाए थो क़ुर शरीफ़ में, मन अमिल सालिहन मिन ज़करिन औ उनसा। चए थो जेकॾहिं औरत हुजे चाहे मर्द हुजे, पर अमल सालिह माना हिन पेपर मां पास थींदो थो वञे, उहा मोमिनुनि पर ईमान वारो अथनि, फलनुहियन्नहु हयातन तय्यबा। त चए थो मां तव्हांखे वाह जी ज़िंदगी ॾींदुसि, वेरी गुड क्वालिटी जी ज़िंदगी ॾींदुसांव, सुकून, हर शइ, कंहिंजे अॻे हथु कोन टंगींदव। ईअं न आहे त किरोड़ हूंदा, पर माना तव्हांखे ओतिरो मिलंदो जो तव्हां गुज़र सफ़र तव्हांजो थी वेंदो, तव्हांजी इज़त रहिजी वेंदी। पर आख़िरत में वल नज़ियन्नहुम अजरहुम बिअहसनी
मां कानू यावलूं, आख़िरत में इन खां बि वधाए मां तव्हांखे इज़त ऐं ख़ुशी ॾींदुसि। तंहिंजे करे हज़रत बसरी रहमुल्लाह फरमाए थो त अल्लाह की कसम, कुरान के अलावा कोई गनी नहीं और उसके बाद कोई मोहताजी नहीं, उन खां पोइ का मोहताजी कान्हे का। तंहिंजे करे हिन रमज़ान शरीफ़ में क़ुरान खे ख़तमु कयो, पंहिंजी ॿोलीअ में, भली अरबी बि पढ़ो, पंहिंजी ॿोलीअ में ख़तमु कंदव त पोइ इन खां पोइ तव्हांखे का मोहताजी कान्हे का। ऐं इन्हीअ खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी एक्सप्लेन थो करे, चए थो न क़ुरान ते प्रैक्टिस त हुन कई न, प्रैक्टिकल त हुन करे ॾेखारियो आहे। इन में अचे थो जामे तिरमिज़ी में त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इन अल्लाह ताला यक़ूल अल्हम्दुलिल्लाह के जेको नबी साईं फरमायो त अल्लाह ताला ऐलान कयो आहे, या इब्न आदम, ए इंसान, ए आदम जी औलाद, तफ़र्रग़ ले इबादती, चए थो तूं पंहिंजे पाण खे मुंहिंजे इबादत लाइ फ़ारिग़ कर। इबादत लाइ फ़ारिग़ करण जो मतिलबु न आहे त धंधो छॾे ॾे, माना धंधो कर तॾहिं बि अलाह जे हुकुम मुताबिक़ कर, ॻाल्हाई त अलाह जे हुकुम मुताबिक़ ॻाल्हाए, कंहिंजी दिलि न टोड़, हराम न खा, ज़कातूं ॾे, इहा आहे। त चए थो त अमला सदरक ग़िनन, त पोइ मां तुंहिंजे दिलि खे मोहताजीअ खां पाक करे छॾींदुसि। व असुद फ़क़रक, ऐं जेको फ़िक्र ऐं जेका आहे खोट थियणु, उहा तोखे कान थींदी, उनखां बची ईंदे। इला तफ़अल, पर जे इहे कमु न कंदे त पोइ मां छा कंदुसि, सज़ा छा आहे। मलअ तु यदईक शुगलन वलम असुद, पोइ तोखे मां बिज़ी करे छॾींदुसि। अल्लाहु अकबर, अहिड़ो बिज़ी कंदो साईं, एॾो बिज़ी कंदो तोखे टाइम ई कोन मिलंदो, न निमाज़ जो सोचींदे, न हुन जो सोचींदे, हर वक़्तु वठि वठां, राति जो वठि वठां, 11 बजे हलो, हा वाह, घणा माल पहुतो, केतिरो पहुतो, घणियूं ॿोरियूं, वठि वठां, इहा सज़ा आहे। भाई तव्हांखे जेकॾहिं अलाह रिज़्क़ ॾिए, जो निंड बि कयो, सुकून बि कयो, अलाह जूं इबादतूं कयो, ज़कात जो, इहा ज़िंदगी बहितर आहे, या इहा खोते वारी ज़िंदगी जो वठि वठां, त पोइ चए थो कॾहिं बि तोखे सुकून कोन थींदो। जेकॾहिं फरमाए थो, भली तव्हां इहे तर्जुमो ॿुधो, हज़रत अबू रज़ियल्लाहु खां हदीस कुर्सी नक़ल करते हैं कि अल्लाह ताला ने फरमाया, ए इब्न आदम, तुम मेरी इबादत में मशगूल हो जाओ, मैं तुम्हारे दिल को बेनाज कर दूंगा, लेकिन अगर ऐसा नहीं करोगे तो तुम्हारे दोनों हाथ मशगूल रहेंगे और उसके बावजूद तुम्हारा फ़िक्र माना दूर नहीं करूँगा। हे माण्हू खे सिंधीअ में तर्जुमो करे ॿुधायो। लेकिन इन जो न आहे मतिलबु त तव्हां धंधो छॾे ॾियो। जेकॾहिं तव्हां अलाह जी इबादत सां गॾु बिज़नेस करे अमीर थियो था, अलाह जो माण्हू वधीक पसंदि आहे। मां कोन थो फरमाया, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, अल मोमिन कवियुन ख़ैरुन व अहब इलल्लाह मिनल मोमिन ज़ईफ़। चए थो हिकिड़ो मोमिन आहे, मोमिन केरु आहे, जेको अलाह जी इबादत करे थो, लेकिन पैसे वारो आहे, कवी आहे, अलाह खे प्यारो आहे, उन जे मुक़ाबले में जो कमज़ोर ऐं ज़ईफ़ आहे, घटि कमाए थो ऐं हर वक़्तु वेठो आहे। वफ़ी कुलिन ख़ैर, लेकिन ॿई अलाह खे प्यारा आहिनि, लेकिन वधीक उहो आहे। तंहिंजे करे कमायो, जेकॾहिं कमाईंदव न, पैसो गॾु न कयो, ज़कात कंहिंखे ॾींदव, या हिन रमज़ान शरीफ़ में ग़रीबनि जी मदद केरु कंदो, दवाऊं केरु वठी ॾींदो माण्हुनि खे, ॿार जेके पढ़ी फ़ी नथा ॾियनि उन्हनि जो फ़ी केरु भरींदो। तंहिंजे करे बाक़ी रिज़्क़ छा आहे, फरमायो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, क़द अफ़लह मन असलम, चए थो उहा रुज़्क़ कफ़ाफ़न, बसि उहा कामयाबु ज़िंदगी आहे। चईं न सवेल त फल नुहियन हयातन तय्यबा, मां तव्हांखे बेस्ट क्वालिटी ॾींदुसि। चए थो बेस्ट क्वालिटी ज़िंदगीअ जी निशानी आहे त हिकिड़ो त अलाह खे मञे थो, उहा रुज़्क़ कफ़ाफ़न, एतिरी हुनखे रोज़ी मिले थी, तो गुज़र थी थो वञेसि, व काना अल्लाह बिमा आता, ऐं जेको अथसि उनते शुकुर थो करे, साड़ कोन थो करे त छो, हलो अदा तुंहिंजो गुज़र थी थो वञे, घर में ख़ुशि वेठो आहीं, तुंहिंजे एब जी कंहिं ख़बर कोन्हे, कंहिंखां वठी कोन थो, कंहिंजो कर्ज़ु कोन थो खणी, जेतिरो अलाह जे रस्ते में बि ॾींहुं थो काफ़ी आहे न। या न चवंदे हुन फलाणे जेको आहे सो वज़ीर आहे, फलाणे उन अरब जमा कया आहिनि, दुबई में महाल ठाहिया अथई, मूंखे छो नथो थिए, इहो असांजो कमु न आहे। तंहिंजे करे बाक़ी जे तव्हां हिन खे छॾींदव त अलाह फरमाए थो, व मन औरदन ज़िक्री, जेको हिन खे छॾे ॾींदो, फ़ इन लहू मईशतन ज़नका, इन जो मां रिज़्क़ तंग करे छॾींदुसि, न शरू योमल क़यामत आमा, क़यामनी क़बर मां अंधो करे उथंदोसांसि, काल रबी लिमा हशरतनी आमा वक़द कुंतु बसीरा, क़बर मां उथी चवंदो त अलाह साईं मां त अंधो कोन हुअसि, छो मूंखे अंधो कयो अथई, त अलाह जवाबु ॾिएसि थो, माना थो ॿुधायांव त तोखे असीं क़ुर ॾिनो, पर तो हुनखे विसारियो त अॼु तोखे मूं अंधो करे असां विसारे छॾियो आहे। ऐं
हर कंहिंखे इहा ई सज़ा ॾींदासीं जेके अलाह जन आयतुनि ते ईमान न आणींदा ऐं पर हिते हिन दुनिया में त उनखे तंगी, बेइज़ती, रिज़्क़ जी तंगी हूंदसि, अरब हूंदसि, पर मंझंदि जो मानी खाईंदो, शोरबो कंहिं सब्ज़ीअ में उन में जोर जी मानी हिन ॿोड़े ऐं वात में विझंदो, कुझु कोन, पोइ छा कंदो पैसा इहे अरब छॾे वेंदो ऐं कीअं गॾु कया अथई। तंहिंजे करे चए थो त बाक़ी हिते बि इहो अज़ाब अथसि, लेकिन अज़ाबुल आख़िरत अशद अबका, उहो वधीक थींदो ऐं वधीक। हाणे अचूं था, अॼु मुंहिंजो जेको मौज़ू आहे न, त इंसान जी ज़िंदगीअ जो मक़सदु। हीअ जेके इंसान असां पैदा थिया आहियूं, इन्हनि में मुख़्तलिफ़ नेचर जा इंसान आहिनि, के टैलेंटेड आहिनि, के वधीक सम्झ वारा आहिनि, के IQ उन्हनि जी इंटेलिजेंस तमामु तेज़ आहे, इहे पैदा थियनि था। हाणे जेकॾहिं इहे जेके ख़ासि आहिनि, इन्हनि बारे में अलाह जे रसूल फरमायो आहे। रसूल फरमाए थो त अन्नास मादिन कमादिन फिदा वज़हब, चए थो जीअं खाण मां मुख़्तलिफ़ मेटल निकिरंदा आहिनि, खाण मां मुख़्तलिफ़ शयूं निकिरंदियूं आहिनि, उन मां सोन ऐं चांदी बि निकिरंदी आहे, त इंसान बि इन खाण वांगुरु आहिनि। के इन्हनि मां चांदी सोन वारा बि निकिरनि था, इंटेलिजेंट, ज़हीन, ऐं उन्हनि जा मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि। हाणे जेके इहे सोना ऐं चांदीअ वारा इंसान आहिनि, हाणे आहे त जेकॾहिं इन्हनि इंसाननि हिन क़ुर ते अची विया त अल्लाहु अकबर, इहे अलाह जा शींहं थींदा, इहे अलाह जे दीन खे वधाईंदा। लेकिन इहे चांदी ऐं सोने वारा क़ुर ते न पहुता त पोइ इहे वॾे में वॾा ज़ालिम, वॾे में वॾा राशी, वॾे में वॾे चवनि था न माण्हुनि जे नाले सां, इहे त वॾो सियासत जो बादशाह आहे पर चोर आहे। हा, इहे इंटेलिजेंट माण्हू आहिनि, पर क़ुर ते न अचण जे करे इहे, तंहिंजे करे जेके आहिनि से रसूल फरमाए थो ख़यार हूं फिल जाहिलिया, इहे जाहिलत में बि टॉप ते आहिनि। जेकॾहिं ख़यार हूं फिल इस्लाम जे इस्लाम में ईंदा त इहे बि टॉप ते वेंदा, इज़ा फ़क़हू बरशर्ता त सम्झनि त अलाह छा थो चवे। तंहिंजे करे इहे जेके सोन ऐं चांदीअ जा मूंखे 7 क़िस्म मिलिया आहिनि क़ुर मां, 7 हूंदा ॿिया, मां हाणे को एॾो त कोन्हे, मूंखे जेको मां सूरतुल हूद मां मूंखे मिलियो आहे उलुल बकिया। उलुल बकिया माना अहिड़ा इंसान जेके ख़ानदानी आहिनि, मिसाल तौरु उन्हनि जो ख़ानदान मशहूरु आहे, जीअं की मुग़लनि जो वक़्तु मुग़लनि जो बादशाह हूंदो, अहिड़े क़िस्म जा, ऐं इहे बि आहिनि। ऐं पंहिंजो उनखां पोइ सूरतुल नूर में अचे थो उलुल फज़ल वसिया, माना इहे पैसे वारा आहिनि, साहिबे सरवत आहिनि, इहे बि आहिनि। वरी ॿियो क़िस्म आहे सूरतुल नमिल में उलुल कुवत उलुल बास, माना ताक़त वारा इंसान जंहिंजो कबीलो मशहूरु आहे ताक़त में। उलुल अज़म माना अहिड़ा इंसान जेके जेकॾहिं ॻाल्हि उन्हनि खे जल्दी सम्झ में अची थी वञे ऐं पोइ उन ते पका थी बीही था रहनि। जेकॾहिं क़ुर पढ़ंदा त क़ुर जी ॻाल्हि सम्झी वेंदा त वॾा अलाह जा शींहं थींदा, पर जेकॾहिं वरी हलिया वेंदा शैतान जे चढ़ी वेंदा त चवंदा बसि रुश्वत वठणु जाइज़ आहे ऐं खाओ, जेतिरो माण्हू मरनि त मरनि, हे जेके राशन इहे बि खाई वञूं माण्हुनि जा आहिनि, थिए थो, इहे उलुल अज़म आहिनि। ऐं उलुल तौल माना जंहिंजा हथ ड्रिघा, माना मुआशिरे में ॻाल्हि कंदा सभु ॿुधंदा, पोइ चाहे हिन पासे आहिनि या हुन पासे आहिनि। उलुल इल्म वारा, जेकॾहिं इल्मु ही थियनि त इहे सुठा आलिम आहिनि, पर हिकिड़ा आलिम सूब आहिनि जंहिंजो कमु आहे ठगी करणु, माण्हुनि खे शिरक में विझणु, तावीज़ लिखी ॾियणु वग़ैरह वग़ैरह। ऐं उलुल नुहा, इहा आहे जेके इंटेलिजेंट माण्हू। हाणे इहे जेके माण्हू आहिनि न, इहे आहिनि जो रसूल फरमायो त इहे आहिनि सोन ऐं चांदी जीअं खाण मां निकिरंदी आहे। हलो हाणे ब्रेक वठूं था, पोइ तव्हांखे पोइ अस्सलाम वालेकुम मुंहिंजा दोस्तो, भाउरो, मावरूं, भेनरूं, न्याणियूं, अलाह तव्हांखे ख़ुशि रखे जो तव्हां हीउ प्रोग्राम ॾिसो था। ॻाल्हि हले पई त मूं तव्हांखे ॾसियो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हीअ खाण मां जीअं मुख़्तलिफ़ शयूं निकिरंदियूं आहिनि, इंसाननि में बि मुख़्तलिफ़ क़िस्म जा माण्हू आहिनि। जीअं खाण मां चांदी सोन निकिरंदी आहे, त इंसाननि में बि के सोना ऐं चांदी आहिनि। हाणे काॾे था वञनि, इहो सॼो मसइलो आहे। हाणे जेकॾहिं इहे 5-7 त मूं तव्हांखे क़िस्म ॿुधाइनि, थी सघे थो आलिम ॿिया बि कढी वठनि, मूंखे त क़ुर मां इहे मिलिया। हाणे जेकॾहिं इहे माण्हू, इहे सोन चांदी ॼमण वारा जेके अकुल वारा माण्हू आहिनि,
जेकॾहिं क़ुरान थो चए बिस्मिल्लाह रहमान रहीम किताबुन अंज़लनाहु इलैका मुबारकुन लियदब्बरू आयाती, चए थो हे जेको मूं क़ुरान शरीफ़ ॾिनो आहे कोर्स जो किताब त इनखे पढ़ी ऐं पास थियो, इनखे पढ़ो ऐं सम्झो। ज़ाहिर त सिंधी सिंधीअ में सम्झंदा, अंग्रेज़ अंग्रेज़ी में सम्झंदा, चाइनी चीनी में सम्झंदा, हिंदू हिंदीअ में सम्झंदा, त ॻाल्हि आहे चए थो वल यतज़क्कर उलुल अलबाब, लेकिन चए थो जेको हिनखे चङी तरह सम्झंदो उहो उलुल अलबाब आहे, उहो माना पास आहे। हाणे इहे जेके 7 क़िस्म जा माण्हू आहिनि, जेकॾहिं इहे कोर्स खे पढ़ंदा गौर सां, अल्लाहु अकबर, त इहे छा थी वेंदा उलुल अलबाब, माना हक़ीक़ी अकुल वारा। ऐं पोइ कम कहिड़ा कंदा, इहे बि क़ुर मां कढिया अथमि। ज़ुल्म खे मिटाईंदा, मज़लूमनि जी मदद कंदा, सूरह निसा आयत नंबर 75। माल जान सां जिहाद कंदा, सूरह तौबा आयत नंबर 49। काफ़रनि ऐं मुनाफ़िक़नि सां जिहाद कंदा, भई मुनाफ़िक़ो छाजी मुनाफ़िकी था कयो, सूरह तहरीम आयत नंबर 9। इहे हिन शेर ख़ुदा, इनखे साबक़ून बि चइबो। इहे अलाह जा शींहं आहिनि मुआशिरे में, इहे शींहं आहिनि जेके कंहिंखे ज़ुल्म करणु कोन ॾींदा, ज़ालिम जे हथ खे रोकींदा, ज़बान सां रोकींदा, हथ सां रोकींदा, माल ख़र्च करे रोकींदा, इहे वेंदा जन्नत में। इहे आहिनि उहे सोन चांदी जेके जन्नत में वेंदा। ऐं लेकिन हिकिड़ो माण्हू, इहे जेके सोन चांदीअ वारा या ॿिया, जे हिन खे छॾे ॾींदा ऐं मालूम न कंदा त अलाह छा थो करे, त हाणे ॾिसो अलाह छा थो करे, चए थो वमन यशन ज़िक्र रहमान, हा जेको हिन खे छॾे ॾींदो नुक़य्यिज़ लहू शैतानन फहुव लहू करीन, त अलाह ताला शैतानी जिन खे अलाउ करे छॾींदो त इहो हुनजे मथां चढ़ी वेहंदो ऐं हुनजो यार थी वेंदो। उथंदे वेहंदे दिलि में ख़्यालु ॾींदुसि, चोरी कर, ठगी कर, ज़ना कर, ही कर, हुन ॾे निहार, हू माई भली आहे, हुनजे पोयां पव, हुनखे टिॼार, हुनखां खण, हुनखे अॻुवा कर। इहो शैतान हुन सां गॾु आहे जेको हिन खे नथो पढ़े, फहुव लहू करीन, माना यार थी थो वञेसि। छा छा कंदो ॿियो, व इन्नहुम लयसुद्दूनहुम अन सबील, ऐं हुननि खे सिधे रस्ते खां रोकींदो, वो यहसबून अन्नहुम मुहतदून, पर हुनखे फीलिंग ॾींदो त असां त हिदायत याफ़्ता आहियूं। माना कंदो अरबनि जी चोरी, वरी किथे का माई ॾिसंदो ग़रीब माई, हुनखे 500 ॾींदो, त शैतान चवंदुसि साईं तूं त जन्नत में वेंदे, वाह जो कमु कयो अथई, ग़रीब खे 500 ॾेई छॾियई। या वरी छा कंदो, चई भला हाणे छा कयां, अड़े मूंखे थोरो विझी ॾियो, मिड़े 50-60 थेला ठाहे ॾियो, हुन में ख़ारक विझो, ॻड़ी विझो, थोरा चांवर विझो, थोरो तेल जी ॿुड़ी विझो, वरी इहे खणी वेंदो, वरी विरहाए। शैतान साईं वाह जो कमु कयो अथई, अड़े अंधा शैतान हिन अरब जी ठगियूं थो करे, किरोड़ चोराए थो, रिश्वतूं थो खाए, हाणे जेकॾहिं 50,000 जा थेला विरहाई त हाणे तूं चईसि त वाह जो कमु थो करी, त इहो थो चए त अलाह थो चए त इहे जेके शैतानी भई इहा सभु उन्हनि खे फीलिंग ॾींदा अन मुहतदून, त तव्हां जेके आहियोसि वॾो को दीन जो कमु था कयो। तंहिंजे करे इहे जेकॾहिं 7 सोन ऐं चांदीअ वारा, आम माण्हुनि जो हिते कुझु कोन्हे को, आम माण्हू अला दीन मुलूक, जहिड़ा हुकुमरान तहिड़ा माण्हू अहिड़ा थींदा, हुकुमरान नेक त आम माण्हू नेक थी वेंदा। त चए थो इहे जेकॾहिं 7 जे नक़य्यिज़ लहू शैतान जे मथां अलाह मुक़ररु कंदो क़ुर खे चढ़ण जे करे, त इहे थी वेंदा हक़ीक़त में इंसानी शैतान। कमु कहिड़ो कंदा, अक्सर अमीर आहिनि, सूरह वाक़िआ आहे नंबर 45। उन खां पोइ शिरक, कूड़ा कसम, अलाह जे रसूल जे हदीसुनि ते न हलणु कंदा, सूरह वाक़िआ आहे नंबर 45। ऐं वरी चवंदा त अलाए क़बर में मरबो त उथबो छा थींदो, इन ते हिनखे यकीन कोन्हे को, सूरतुल जासिया आहे नंबर 32। ऐं माण्हू इन शैतान जे चवण में धोखे में अची विया आहिनि, सूरतुल जासिया आहे नंबर 35। ऐं चवनि था त असांजे दिलनि ते तालो आहे, है 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 है। हाणे इनखे मां कीअं एक्सपीरियंस कयां, इहो आहे सूरह बक़रा 88। ईअं कोन चवंदा, केरु चवंदो मुंहिंजे दिलि ते ताला आहिनि, हा हे अटकल कंदा। मिसाल तौरु हिकिड़ो माण्हू दीन जी ॻाल्हि थो, मिसाल तौरु मां आहियां शफ़ीवंत लाखो, मां तव्हांखे क़ुर ॿुधायां थो, तव्हांखे शायदि पसंदि जेकॾहिं ईंदो न, कंहिंखे चवंदव, हाणे हुनजे जेकॾहिं दिलि ते तालो छा चवंदो, अड़े लाखे खे मां सुञाणां थो, मां हुन जा कम ॾिठा आहिनि न, उन जी ॻाल्हि न कयो। हाणे अर्ज़ु बाबा शफ़ीवंत लाखो को फ़रिश्तो त कोन्हे न, हा अल्हम्दुलिल्लाह मां वेठो आहियां, हेतिरा प्रोजेक्ट मां ॾिसो न, हिकिड़ो त ॿाहिरां पढ़ी आयुमि, मां नथो सम्झां त जेतिरी मूं वटि इंजीनियरिंग क्वालिफिकेशन शायदि पाकिस्तान में 5-10 हुजनि, ऐं इंटर साइंस में फस्ट क्लास फस्ट खयो, हिकिड़ो ई बोर्ड हो हैदराबाद जो, ग़रीब जो वारो, बिस्कुट विकिणंदो दोस्त, फस्ट क्लास फस्ट केरु थो खणे, फस्ट पोजीशन गोल्ड मेडल मिलियो। बी सिविल में पोजीशन कयमि, ॿाहिरि मास्टर्स करण में उते मूं पोजीशन कई, उनखां पोइ यूके मां चार्टर्ड कयो, अमेरिका मां उनजो फेलोशिप आहे मूं वटि, यूरोप जो यूरो इंजीनियर आहियां,
ॻाल्हि इहा आहे त एतिरी खां पोइ मां जॾहिं प्रोजेक्ट जा कम कयां थो, अलाह जे फज़ल सां न रुश्वत वठां न हे वठां, पर इंसानु आहे न, ग़लती त मूंखां थी सघे थी, को न को मूं में ऐब त हूंदो। हाणे इहे जेके चवंदासीं दिलि ते तालो लॻल आहे, इहे ॻोल्हींदा ऐब। अड़े मां लाखे खे सुञाणा थो, हीअं कयो अथसि यार, हीअ हिकिड़ी लाइन ते हले ई कान पई, इन जो कहिड़ो क़ुर ॿुधंदासीं। इहो आहे मुंहिंजे नाले न हर नेक शख़्स लाइ चवंदा, जेको बि अलाह जो बुज़ुर्ग दीन जी ॻाल्हि कंदो, चवंदा कहिड़े फ़िरके जो आहे, मां हिनखे सुञाणा थो। तंहिंजे करे जेको आहे इहो आहिनि उहे माण्हू जेके चवंदा असांजी दिलनि ते तालो आहे, तॾहिं हिन जूं ॻाल्हियूं न ॿुधंदासीं। बात सां कोन चवंदा, अलाह इहो थो फरमाए, ऐं अलाह जे रस्ते में रकावटूं क़ाइमु कंदा, इहे काॾे वेंदा, इहे वेंदा जहन्नम में। इहे जेके आहिनि बाक़ी छा चवंदा, व कालू कुलू बना गुल्फुन, असांजे दिलि ते तालो आहे। अलाह चए थो तालो कोन अथनि, इहो ऐब था ॻोल्हनि नेक शख़्सनि में, ऐं तंहिंजे करे माण्हुनि खे चवंदासीं इन ॻाल्हि न ॿुधंदासीं। ऐं ईअं कीअं चवंदासीं क़ुर न ॿुधंदासीं, ईअं चवंदा या हदीसूं कोन ॿुधंदा, न बाबा असां क़ुर न ॿुधंदासीं, असांखे नथो, ईअं न चवंदा, जेको ॿुधाए थो इन में ऐब आहे। पोइ अलाह चए थो न, इन जे दिलनि ते तालो कोन्हे, भल लानहुमुल्लाह बिकुफ्रिहिम, इन्हनि ते अलाह लानत कई आहे इन कुफर जे करे जेको कनि था। फ़क़लीलन मां युमिनून, इन में चंद माण्हू जेके ईमान आणनि था, तंहिंजे करे हक़ु चंद माण्हुनि में आहे। क़ुर में अलाह फरमाए थो, इन तुते अक्सर मन फिल अर्द, जे तव्हां अक्सरियत जे पोयां हलंदो। अक्सरियत छा आहे साईं, हिकिड़ी अवा हिन जो सालानो उर्स था कयूं, अचे लखे थींदा, हर को चवंदो घर में, अदा हेॾा माण्हू वञनि था, चरिया आहिनि छा? चरिया आहिनि, मां कोन थो चवां, क़ुर थो चवे, इन तुते अक्सर मन फिल अर्द, जे अक्सरत जे पोयां वेंदव, युज़िलूकन सबीलिल्लाह, इहे अलाह जे रस्ते खां तव्हांखे गुमराह कंदा। छो? यतबिऊन इला ज़न, ज़न माना धुको, माना हिन खे पढ़नि कोन था, सॼो पेपर धुके ते था ॾियनि। इन हुम इला यखरुसून, ऐं इन धुकनि ते ई पंहिंजूं स्टोरियूं ठाहिनि था। तंहिं ते शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, जेको छा चयो आहे, शाह लतीफ़ भिटाई क़ुर खणी हलंदो हो न हथ में, हर वक़्तु हथ में हूंदो हुउसि, चए थो जे तो बेत भायां से आयतूं आहिनि, नियो मन लाइन पिरिया संदी पार जे, हे बेत कोन अथव, क़ुर खे सवली सिंधीअ में तर्जुमो कयो आहे पंहिंजी ॻाल्हि करे। हिन आयत में त चए थो अक्सर जे पोयां न हलो, छा थो चए, चए थो अखि उल्टी धार वऊं उबतो आमसी, आम जॾहिं हेॾे वहे त तूं उबतो वह, जे लहवारो लोक वहे, जे सॼी दुनिया हेॾे भॻी थी वञे हेठि, तूं ऊचो वह ओभार, त तूं वरी हेॾे रस्तो वठि, पर मंझा नूह निहार, पर पुठीरो फिरे, पर तुंहिंजो ध्यानु अलाह ॾे हुजे। तंहिंजे करे अलाह फरमाए थो त हे छो अक्सरत छो चरी आहे, छो अक्सर गुमराह आहे? चए थो अम तह सभु, चए थो अलाह थो फरमाए तव्हांखे छा इहो सम्झो था छा, अन अक्सर हम यसमऊन यकलून, त छा अक्सरत हिन क़ुर खे ॿुधी ऐं सम्झे थी? पुछे थो, चए थो तव्हां सम्झो था त अक्सरत क़ुर खे कॾहिं माना सां पढ़े थी? नथी पढ़े। पोइ केरु आहिनि उहे? अलाह जो खाइनि, अलाह जो पीअनि, अलाह जी ॻाल्हि न ॿुधनि, केरु आहिनि? चए थो इन हुम इला कल अनाम, इहे जानवर आहिनि, बल हुम अज़ल सबीला, पर हे जानवरनि खां बि किरियल आहिनि। हे उहे आहिनि जिन खे इहे फिरके वारा वाड़ में विझी वेठा आहिनि। ॾिसो था ॻिचीअ में ॻाढ, हेॾे वञे निहारजो, हुनजी बि ॻाल्हि न ॿुधिजो, असांजे फिरके खां सवाइ होॾे न वञिजो, ऐं चंदो बंदो रुॻो असांखे ॾिजो। हालांकि सची ॻाल्हि इहा आहे त जेके बि इमाम गुज़रिया आहिनि, मां पिक्चर ठाहींदुसि इनशा, जेके इमाम गुज़रिया आहिनि, को बि इमाम चंद धंधे कोन हलंदो, हर इमाम पंहिंजो धंधो कंदो हो, को वार कटींदो हो, को खटियूं वाणींदो हो, को कीअं कंदो। हे सभई वॾा वॾा इमाम हसन बसरी सभिनी जो मां तव्हांखे पेशो ॾसींदुसि इनशा, त इन्हनि खे कनि था। तंहिंजे करे जेके माण्हू हिन खे नथा पढ़नि, उन लाइ हज़रत उस्मान बिन अफ़ान रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो त अगरि तुम्हारे दिल पाक होते तो वो क़ुरान की किरात से कभी से, त न दिली नापाक आहिनि, न तॾहिं तव्हां क़ुर जे वेझो कोन था वञो। रसूलुल्लाह सल्लम छा थो फरमाए? सही बुखारी चए थो मां मिनल अंबिया नबियुन इला ओती मां मिसलहू आमन अलैहि बशर, चए थो हर नबीअ खे मौजो मिलियो। हल मूसा अलैहिस्सलाम खे लठ मिली, है न, हा, ईसा अलैहिस्सलाम मुअन खे जहिड़ो कंदो, हर नबीअ खे मौजा मिलिया, लेकिन चए थो मूंखे छा मिलियो? चए थो इन मां कान लज़ी ऊती, त जेको मूंखे मिलियो आहे वहियन ओहा इलैहि, वही आहे जेका अलाह मूं ॾे मोकिली आहे। फ अर्जू, छाकाणि त हीउ बि हिकिड़ो मौजो आहे, इहो मुंहिंजो मौजो आहे। रसूल चए थो हीउ त बि मुंहिंजो मौजो, तंहिंजे करे फ अर्जू, तंहिंजे करे मूंखे पका, मूंखे उमेदु आहे अन अकून अक्सर ताबिन यौमल क़ियामत, त मुंहिंजी क़ौम ॿियनि सभिनी नबियुनि खां वधीक हूंदी। छो त नूह हज़रत मूसा लठ त भई न, हज़रत ईसा अलैहिस्सलाम माण्हुनि खे जहिड़ो हाणे त कोन्हे, लेकिन हीउ मौज़ो क़यामत ताईं हलंदो। हिनखे अंग्रेज़ पढ़ंदा अरबी अंग्रेज़ीअ में,
ॾिसी चवंदा त इंसान जो कलाम ई कोन्हे, तॾहिं त तेज़ीअ सां इस्लाम फैलिजे पियो थो यूरोप में। असां अंधा आहियूं, असां वटि 4 मिलियन 40 लख नौजवान स्टडी थी आहे त अलाह खे कोन था मञनि। छो त असांखे चयो वियो आहे त तव्हां क़ुर खे तर्जुमे सां न पढ़ो, जेको अंग्रेज़ असांखे सेखारियो। ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ जारी रखूं। जी अस्सलाम वालेकुम। उमेदु आहे त तव्हां थका कोन हूंदव। तव्हां ॿुधो वेठा, पंहिंजो कमु बि कयो, खाओ बि, पर हे ॿुधंदा हलो त हीउ जेको क़ुर शरीफ़ आहे नबी साईं जो मौज़ू आहे, बसि इहो मौज़ू आहे। ऐं तंहिंजे करे चए थो मुंहिंजी उम्मत घणी थी वेंदी। छो हाणे जेके अंग्रेज़ मुस्लमान थियनि था, लठ त कान्हे का जेका जेका दरिया खे हणबी त दरिया ॿिनि किथे आहे लठ, कान्हे। हींअर हीउ मौज़ू आहे जंहिं ते तंहिंजे करे चए थो अर्जू अन अकून अक्सर हम ताबियन यौमल क़यामत में, क़यामत में इन जे करे मुंहिंजी उम्मत वधीक थींदी। तंहिंजे करे हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह फरमाए थो त तव्हां तुम पर क़ुर वाजिब आहे, माना ही कंपलसरी कोर्स आहे। तव्हां ॿिया बि कुझु सिखो था, पर हीअ आहे कंपलसरी, तव्हांखे वाजिबु आहे त इन खे सिखो ऐं पंहिंजे औलाद खे बि सेखारियो। छो त पेपर में त उहे बि वेहंदा। बसि बेशक तव्हांखे इन जे बारे में सुवालु ॾिए, माना सॼो पेपर तव्हांजो हिन मां थो सेट थिए ऐं इन के साथ तुम्हें बदिरा जा ऐं तव्हांखे रिज़ल्ट बि हिन मां मिलंदी। ऐं इहो नसीहत लाइ खोड़ आहे, घणी तकीर न कयो, रुॻो आयत माण्हू खे ॿुधायो त नसीहत उन लाइ काफ़ी आहे जंहिंखे अकुलु आहे। तंहिंजे करे माख़ूज़ अल महरर वजीज़ तफ़सीर में अचे थो त फ़िक्र सा ख़ैर मिन क़यामिल लैल, हिकिड़ी घड़ी जी क़ुर पाक जी आयत ते गौर सॼी राति तहजद पढ़ण खां, हिकिड़ी आयत ते गौर करणु सॼी राति खां। मिसाल तौरु अलाह फरमाए थो त अलाह हे हाणे छा त स्टोरी आहे, मां पंहिंजो किथां कढां थो। भले कुल उम्मतिन जल मनसिकन, पर हर क़ौम पंहिंजे तरीक़े ते उन्हनि जो पंहिंजा रस्मूं हूंदियूं आहिनि। लेकिन यज़कुरू इस्मिल्लाह अलैहि, मां माना थो कयां त अलाह ते जेको सो इस्म वठनि, जेको अलाह हुननि खे रिज़्क़ ॾिनो आहे, जॾहिं जानवर खुहंदा हूंदे बिस्मिल्लाह कनि, ठीकु आहे न। ऐं पंहिंजो जेको सो तव्हांजो अलाह साॻियो आहे सभिनी जो, भली तव्हांजी थोरियूं रस्मूं मुख़्तलिफ़ आहिनि, अलाह साॻियो आहे। ऐं तंहिंजे करे तव्हां उन खे मञो ऐं जेके अलाह जे आॾो निवड़नि था उन्हनि खे ख़ुशख़बरी ॿुधायो। हाणे मां हिकिड़ी आयत पढ़ी न, इन जो सवाबु सॼी राति तहजद पढ़ण खां बहितर आहे, याने फ़िक्र सा ख़ैर मिन क़यामुल लैल। तंहिंजे करे सफ़ियान इब्न ऐनिया रहमुल्लाह चवे थो त अल्लाह जी कसम, ही मामलो मैं उर्दू में कयां थो, अल्लाह की कसम ये मामला अपने आला मकाम को उस वक्त पहुँचेगा जब अल्लाह ताला तुम्हें हर चीज़ से बढ़कर महबूब हो जाए। पास तॾहिं थींदे जॾहिं अल्लाह तोखे हर शइ खां महबूब थी वञे। हाणे अॻिते ॿुधो, अहम शइ, तो जिसने कुरान से मोहब्बत की उसने अल्लाह से मोहब्बत की। अल्लाहु अकबर। जेकॾहिं तव्हां हिन खे अहम सम्झी हिन सां मोहबत कंदव, माना तव्हां सम्झो अलाह सां कई। चए थो ख़ूब सम्झो, चए थो कन खोले ख़्याल सां ॿुधो जेको तव्हांखे पॉइंट ॾेसी थी वञे। तंहिंजे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबा खे छा थो चवे, अरब हुआ, अरबी पढ़ंदा, हाफ़िज़ क़ुरान जा हा, ॾिसी पढ़ंदा हा, यादि पढ़ंदा हा। त चए थो ख़बरदार ॿुधो, चए थो लम यफ़क़ह मन क़रअल क़ुरान फ़ी अक़ल मिन सलासा, सहाबियो क़ुरान खे आस्ते आस्ते पढ़ो त जीअं सम्झो त मां छा थो पढ़ां, चाहे अरबी आहे। लेकिन जेकॾहिं तव्हां मां केरु 3 ॾींहंनि खां अॻु क़ुर जो ख़तमो कंदो त तव्हां सम्झो ई कोन त तव्हां छा पढ़ियो आहे। छो त हिकिड़ी तेज़ पढ़ण सां, हाणे मिसाल तौरु मां हिकिड़ो उर्दूअ में या सिंधी में पढ़ां, हो जॾहिं आयो त कयो, पोइ हुननि कने करे वियो, मथां माण्हू चढ़ी विया, वरी कार आया घुरी। हाणे ॿुधायो, न को मां सम्झो न को तव्हां सम्झो। क़ुर खे सहाबियो तव्हां बि आस्ते आस्ते पढ़ो त जेको आहे सो जीअं तव्हांखे, तंहिं करे 3 ॾींहंनि खां अॻु ख़तमो न कयो, बल्कि हिनखे माना स्पीड ढरी कयो ऐं पोइ पढ़ो। तंहिंजे करे सिफ़ियान सोरी रहमुल्लाह फरमाए थो कि काश में ख़ुदि को सिर्फ़ु क़ुर तक महदूद रखता। आख़िर में था चवनि न, हूअं ॿिया कम कयईं, ॿिया लिखियईं, फ़िका लिखियईं, चईं बाबा मूंखे ग़लती थी वई, आउं काश पाण खे रुॻो क़ुर खे जेको सो महदूद रखां, माना कयां, माण्हुनि ताईं माना पहुचायो आहे। तॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो बल्लिगू अन्नी वलो आयतन,
चए थो हिकिड़ी आयत बि जेकॾहिं आहे त मुंहिंजे तरफ़ां ॿियनि खे पहुचायो। हे कलाम नबी साईं ते लथो आहे न, हे अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुकुम आहे। चए थो हिकिड़ी आयत बि कंहिं ताईं वञी ॿिए खे पहुचायो। मिसलन अलाह ताला फरमाए थो त अदी भेनरूं तव्हां माईअनि ॾे वेंदव, बाई खणी वेंदी, पर क़ुर ॾेखारियो जे ही साॻी माना ईअं कंदव त पोइ चवंदी त हे पंहिंजी ॻाल्हि थी करे, पर जेकॾहिं तव्हां हुनखे ॾेखारींदव त अलाह फरमाए थी, मिसाल तौरु अचे थो त हाणे मां तर्जुमो थो कयां त अदी क़ुर में अलाह चए थो कर नफ़ी बुयूत किन, कोशिशि करे पंहिंजे घर में रहो, घर जो कमु कयो, ऐं ॿाहिरि निकिरी जेके जाहिलनि वांगुरु या जेका पेंटूं पाए ऐं इहे शयूं हिन में त कोन्हे पहिरियों, पर उहा जेका असां करे ॿाहिरि उन्हनि वांगुरु न निकिरो, ऐं पंहिंजी निमाज़ क़ाइमु कयो, पंहिंजी ज़कातूं ॾियो, जे पैसो अथव अलाह ऐं अलाह जे रसूल जी इताअत कयो। छो त अलाह ताला तव्हांजे इन्हनि कमनि करण सां अलाह चाहे इहो थो त तव्हांजे मथां जेको पलीती आहे दूरि करे, ऐं अहले बैत मां बि, ऐं असल में आयत असांजे लाइ बि आहे, ऐं तव्हांखे पाक करे। हाणे इहा तव्हां माना जॾहिं वञी ॿुधाई न त क़ुर ॾेखारिणो पवंदव, छो जे इहा ॻाल्हि तव्हां ईअं कंदव, मां थो वञा अदी भेनरूं ॻाल्हि ॿुधो न, ॾिसो हाणे घरनि में रहो ऐं हीअं न किरो ॿाहिरि न मेकअप वेकअप करे जेको सो पाण खे ज़ाहिर न कयो, घणो न कयो, घरनि में वेहो, अलाह तव्हांखे पाक कंदो। चवंदे मौलवीअ जूं ॻाल्हियूं, ऐं पर जे मां ॾेखारियुनि सां क़ुर त सटिजी वेंदियूं, वेड़जी वेंदियूं, छो त हीअ ॾिसंदियूं त वाक़ई इहो क़ुर थो करे, मौलवी पंहिंजी ॻाल्हि कोन। तॾहिं इहो हिकमत आहे त बलिगू अनी वलऊ आयतन, माना आयत ॾेखारो उन्हनि खे। तंहिंजे करे कतादा रहमतुल्लाह फरमाए थो त अपने दिलों को इसके साथ आबाद करो और अपने घरों को भी यानी क़ुरान के साथ आबाद करो। हसन बसरी छा थो चए, चए थो हलावत माना मज़ो खे टिनि शयुनि में तलाश कयो, निमाज़ में, क़ुर में ऐं ज़िक्र में। पर जॾहिं तव्हां इन्हनि खे हलावत तव्हांखे मज़ो इन टिनी शयुनि में अची वञे त ख़ुशि थी वञो, ऐं जेकॾहिं तव्हांखे इन में मज़ो न अचे त सम्झो त तव्हांजो दरवाज़ो बंदि थी चुको आहे। माना क़ुर जॾहिं तव्हां माना कयो ऐं तव्हांखे मज़ो न अचे ऐं बोर थियणु शुरू थियो त सम्झो त अलाह तव्हांजो दरवाज़ो बंदि करे छॾियो आहे ऐं इनखे खोलायो। तंहिंजे करे जेको आहे सो अल्लामा इक़बाल छा चयो त वो ज़माने में मुअज़्ज़िज़ थे मुस्लमान होकर और तुम ख्वार हुए तारिक क़ुरान होकर। ज़माने में माण्हू हुआ अॻु में जेको उस्मान एम्पायर हुई, उहे क़ुर ॾिसो सॼो क़ुर सां हुननि जी ज़िंदगी गुज़रंदी, उहे मुअज़्ज़िज़ आहे मुस्लमान, तव्हां क़ुर खे छॾे तुम ख्वार हुए तारिक क़ुरान होकर। तंहिंजे करे असां इहो चऊं था त हीउ जेको असांजे लाइ हींअर वक़्तु गुज़रे पियो थो, अलाह पाक असांखे इहो असांजो हीउ रमज़ान शरीफ़ हीउ जेको ख़बर आहे तव्हांखे पका, त वरी इन खां पोइ जेको आहे सो ॿियो को रमज़ान असांखे मिलंदो, इनजी कंहिं वटि गारंटी आहे का गारंटी हिन जी? कंहिं वटि कान्हे का। तंहिंजे करे जेकॾहिं हीउ का गारंटी न आहे त हीउ इन सम्झो त लास्ट चांस आहे, हर कमु तव्हां लास्ट चांस सम्झो त हाणे इन खां पोइ हाणे मुंहिंजी 73, 74, 75 साल उमिरि थी आहे, मूंखे हिकिड़ी ख़बर त रमज़ान ॿियो मिलंदो, तंहिंजे करे मां हिन में इन सम्झंदुसि मुंहिंजो आख़िरी चांस अलाह मूंखे ॾिनो आहे। तव्हां बि इन सम्झो, नौजवान भलिया था वञनि। तंहिंजे करे तव्हां हिन कोशिशि करे तव्हां क़ुर खे माना सां पढ़ो, पर फ़िलहालु हे जेको सहरीअ खां पोइ 2 कलाकनि जो जेको मुंहिंजो हले थो, इहो मां क़ुर ई तव्हांखे ॾसियां थो न। कोशिशि करे पहिरीं इहो त ॿुधो, इन खां पोइ जेको तव्हांखे पंहिंजो वक़्तु मिले थो उन में अल्हम्दुलिल्लाह तव्हां जेको आहे सो क़ुर खे पढ़ो। छो त हिकिड़ी आहे त क़ुर जेके तव्हां ॿुधो ऐं सम्झो था न, इहा 100 रकात तहजद में नफ़िलनि खां वधीक आहे। तंहिंजे करे हीअ अहम आहे त तव्हां इनखे ॾिसो ऐं हिनखे ॿुधो। छाकाणि त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त मुंहिंजो मौजो ई क़ुर आहे, इन मां कान लज़ी उतियत जेको ॾिनो वियो आहे वही, इहो मुंहिंजे लाइ इहो वही आहे। त इन खे तव्हां हिन रमज़ान शरीफ़ में कोशिशि कयो, इनखे ॿुधो ऐं सम्झो ऐं पाण बि पढ़ो ऐं वठी अचो क़ुर माना वारो, अरबी बि पढ़ो। लेकिन जेकॾहिं उनखे तव्हां माना न कंदव त पोइ त तव्हांखे इहो हिसाबु ॾियणो पवंदो, पोइ अमल कीअं थींदो तव्हांखे। अच्छा अल्हम्दुलिल्लाह, हाणे असां ब्रेक वठूं था। असांजो मौज़ू आहे कसद कुलूब कुम माना मनहूस दिलियूं। अॼुकल्ह दिलि जी सख़्तियुनि ते सॼो मौज़ू हले पियो थो। इंशाअल्लाह ब्रेक खां पोइ प्रोग्राम खे जारी रखूं। जी अस्सलाम वालेकुम। तव्हांखे अल्लाह ताला जज़ाए ख़ैर ॾिए, सहरी कयो पिया था, हिन प्रोग्राम खे ॾिसो पिया था। इंशाअल्लाह रोज़ानो इहो मुंहिंजो प्रोग्राम हलंदो। अल्लाह ताला जा लख एहसान आहिनि। मां त इहो पाण खे रब जो
शुक्र अदा कयां थो जो मूंखे अलाह ताला चांस ॾिनो आहे त मां तव्हां ताईं अलाह जी ॻाल्हि पहुचायां। मौज़ू असांजो हले पियो दिलनि जी सख़्ती, जंहिंखे मनहूस दिलियूं बि चइबियूं आहिनि। ऐं हाणे ॾिसो न, हलो अचो हिकिड़ी आयत क़ुर जी पहिरीं कयूं था, जेके सूर बकरा जी इब्तिदा थिए थी त अलीफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फीह हुदल लिल मुत्तक़ीन। हाणे हिन में त अचे थो त हिन क़ुर ते को बि शक न कजे ऐं हिन में मुत्तक़ीन लाइ हिदायत आहे। हाणे जेकॾहिं इन जी इन माना कजे थी त हीअ क़ुर मुत्तक़ीन जे लाइ हिदायत आहे त मुंझी था पऊं। लेकिन अलाह ताला उलमा हज़रात खे उनजे क़बरुनि खे नूर सां भरे मौलाना उबैदुल्लाह सिंधी छा थो चए थो इनखे ईअं न सम्झो। हाणे मां तव्हांखे ॾसां थो छा आहे। चए थो छा हो त हीअ आयत आहे मदीने में लथी आहे, माना 10-15 साल इस्लाम थी चुको आहे ऐं मदीने मके मां हिजरत करे मुस्लमान अची चुका आहिनि ऐं मदीने में मस्जिद बि ठाहे छॾी अथनि, निमाज़ूं बि पढ़नि था। ऐं उन वक़्तु वरी इन जे भरिसां यहूदियुनि जा कबीला रहनि पिया। यहूदियुनि खे अलाह ताला हर नबीअ जी उम्मत खे वरी इशारा ॾिना आहिनि त तव्हां खां पोइ वरी ॿियो नबी अचिणो आहे। ऐं पंहिंजो जेको जीअं हिंदुनि जो किताबु आहे उन में इशारो ॾिनल आहे त जेको आहे सो कालकी ईंदो आख़िरी नबी, ऐं इन ते किताब लिखी चुका आहिनि त उहा सॼा जेके हुन में इशारा आहिनि सभु नबी साईं ते लॻनि था। हाणे हिंदू न मञण जी मर्ज़ी आहे। त साॻे नमूने सां बाइबल में हज़रत ईसा हिन में बाइबल में इशारा ॾिना विया हुआ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में, ऐं एरिया बि थोरी स्पेसिफाई थियल हुई त माना इहो जेको हिजाज़ जी एरिया मदीने जी एरिया इन में ईंदो। तंहिंजे करे जेके मुंहिंजा वॾा वॾा आलम हुआ उन आसिरे में वेठा चऊं हलो टपड़ खणी हली था मदीने जे भरिसां रहूं ऐं ईंदो इतां ई हुननि जे लेखे त असां मां ईंदो। तंहिंजे करे जेको हुते वेठा हुआ। हेॾां जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके में पैदा थियो त हाणे जो क़ुर लथो त हाणे उन्हनि खे ख़िताबु आहे। चए थो ज़ालिकल किताब, माना उहो ई त आहे किताबु, या ॿियनि लफ़्ज़नि में उहो ई नबी आहे जंहिंखे इहो किताबु मिलणो हो ला रैब फीह। हाणे तव्हां इन ते शक न कयो। छाजे करे? रीज़न छा आहे, छो न शक कयूं? चई हुदल लिल मुत्तक़ीन। मौलाना लिखे थो त हीअ क़ुर आम माण्हू जेकॾहिं पढ़ंदा त मुत्तक़ी थी वेंदा। इहा आहे माना हिन जी। त जेकॾहिं ही माण्हुनि, हाणे हिन जी माना कीअं थी थिए, ए यहूदियो तव्हां उन जे इंतज़ार में वेठा हो, हाणे शक न कयो जो हिन क़ुर मुत्तक़ी पैदा करे चुको आहे। किथे आहिनि? मदीने में। छा था कनि? अल्लज़ीन युमिनून बिल ग़ैब, ये जेके बि आहिनि अलाह खे ॾिठो कोन अथनि, ग़ैब ते यकीन रखियो वेठा आहिनि। भई युक़ीमून सलात, वञी ॾिसो त निमाज़ुनि में लॻा पिया आहिनि, 5 ई वक़्त निमाज़ूं पढ़नि था। ॿियो उहो मिमा रज़क़नाहुम युनफ़िक़ून, वञी ॾिसो त जेको अलाह उन में ख़र्च था कनि। अंसार जेके आहिनि से मुहाजिरनि जे घर ॾेई छॾियो अधु अधु। हज़रत उस्मान पंहिंजो घर ॾेई छॾियो, हज़रत अबू बकर सॼो घर ॿुहारे आयो। चई ॾिसो वञी त जेको अलाह ॾिनो अथनि इन खे अलाह जे रस्ते में ख़र्च कनि था। वल्लज़ीन युमिनून बिमा उनज़िल इलैक वमा उनज़िल मिन क़ब्लिक, चई हे अरब तव्हांजे बाइबल खे मञींदा कोन हा, लेकिन हाणे हिन क़ुर जे अचण खां पोइ चवनि था तव्हांजो बाइबल बि अलाह जो किताबु आहे ऐं तव्हां खां अॻु में जेके ॿिया क़ुर आया आहिनि वमा उनज़िल मिन क़ब्लिक तौरु उन्हनि खे बि मञनि था। ऐं ॿी ॻाल्हि वञी ॾिसो त वबिल आख़िरत यूक़िनून, आख़िरत ते 100% यकीन अथनि, शक जो ज़रो कोन्हे को। तंहिंजे करे चए थो त हाणे जेको आहे सो ही किताबु, इन ते शक न कयो, हिन उहो ई आहे जेको जंहिं हे जमायत मुत्तक़ीन जी पैदा कई आहे। तंहिंजे करे तव्हां सम्झो त इहो सचो किताबु आहे, सचो नबी आहे, हाणे तव्हां शक न कयो। ऐं चयईं त हाणे इहे जिन में इहे पैदा थी चुकियूं आहिनि, इहे ई त मुत्तक़ी आहिनि। पहिरीं छा हो? क़ुर पढ़ियो, नबी साईं खे क़ुर ॿुधायो त मुत्तक़ी थी विया। उलाइक अला हुदम मिन रब्बिहिम, इहे ई रब जी तरफ़ां हिदायत ते आहिनि। व उलाइकुल मुफ़्लिहून, अलाह चए थो इहे ई पास थी वेंदा। तंहिंजे करे तव्हां अचो इस्लाम में। बाक़ी जेकॾहिं काफ़र थींदव, इन लज़ीन कफ़रू, जेकॾहिं न मञींदव, सवाउन अलैहिम, उन लाइ ॻाल्हि साॻी आहे। अंज़रतुम अम लम तुंज़िरुम, जॾहिं मञींदा ई कोन त तव्हां उनखे क़ुर मां ड्रेॼारियो न ड्रेॼारियो, ला युमिनून, ईमान ई कोन आणींदा। छो? जेको माण्हू हिन खे नथो सम्झे त को ही मुंहिंजे कोर्स जो किताबु आहे, मूंखे पढ़णो आहे, उहे कहिड़ो आहे? ख़ातम अलाह अला कुलूब, अलाह जे दिलनि ते ठपो हणी छॾियो आहे। वाला समय मुंहिंजे कननि ते बि ठपो हणी छॾियो अथई। वाला अबसारिम, ऐं अखियुनि ते बि उन ते ढक चढ़ियनि। लहुम अज़ाबुन अलीम, माना हे जानवर थी विया आहिनि। चयो न अलाह ताला क़ुर में त जेके आहिनि से इहे माण्हू जानवर आहिनि जेको अलाह जी ॻाल्हि कोन था ॿुधनि, अलाह जो खाई अलाह जो शुकुरु कोन था कनि, अलाह जो हम्द कोन था कनि। तंहिंजे करे इन दिलि जी सख़्ती, इहा सख़्तु दिलि आहे। तंहिंजे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सेखारियो त चवंदा कयो या मुक़ल्लिबुल क़ुलूब, ए दिलनि खे फेरण वारा, सबित क़ुलूबना अला दीनक, असांजे दिलि खे पंहिंजे दीन ते क़ाइमु कर।
ए दिलनि खे फेरण वारा रब साईं असांजी दिलि जी सख़्ती ख़तमु कर, असांजी दिलि मनहूस दिलि न थिए। ऐं उन खां पोइ जेको आहे सो मूं तव्हांखे 4 क़िस्म जेके हिननि जा ॿुधाया त जेके आहिनि से थियनि था। हाणे थो अलाह पुछे त अलम यान लिल लज़ीन आमनू, चए थो छा हींअर पोढ़ा थी विया आहिनि। उहो जेको अंग्रेज़ हो न, कल्ह मूं तव्हांखे शायदि अॼु ॿुधायो आहे त चए थो त मूंखे शर्म थो अचे त मां पोढ़ो थी छो क़ुर पढ़ियो, हाणे मां अलाह खे मञां थो, मूं अहिड़ो क़ुर अॻु में छो न पढ़ियो। असां खां थो पुछे ऐं तव्हां खां, चए थो अलम यान लिल लज़ीन आमनू, चए थो अञा हेतिरो उमिरि गुज़री वई अथव की 30 के 40 साल के 50 के 60 अंतक्ष कुलूबम ले ज़िक्र लाइ त हिन क़ुर मां तव्हांखे ख़ौफ़ नथो थिए, अलाह जी ख़शियत पैदा नथी थिए। वमा नज़ल मिनल हक़, जेको अलाह ताला ख़ासि पर्पज़ लाइ क़ुर लाथो आहे, शैतान जे जवाब उनखे डराइण जे लाइ ऐं जेको तव्हांखे पास कराइण लाइ। चए थो ईअं न कजो, वला यकूनू ओढ़नि जहिड़नि जो न थियो, कल्लज़ीन ऊतुल किताब, जिन खे मिन क़बिल अॻु में बि असां क़ुर ॾिना, तोरेत ॾिनो, इंजील ॾिनो, फ़ताल अलैहिमुल अमद, पोइ वक़्तु गुज़री वियो, फ़कसद कुलूबूं, दिलूं हुनजूं मनहूस थी वियूं, व कसीर मिनहूं फ़ासिकून, ऐं अक्सरियत हुनजी जेका आहे फ़ासिक आहिनि। चए थो यादि रखो, इल्मु, चए थो हिकिड़ी ॻाल्हि सम्झो, अन अल्लाह युहिल अर्द बाद मौतिहा, चए थो मुअल ज़मीन खे अलाह कीअं जहिड़ो थो करे। हाणे ॾिसो न, हलो मां थर वेंदो आहियां, थर जी ॾिसो वारी वारी आहे, का शइ कान्हे, पर राति जो जेकॾहिं मींहुं पइजी वियो त ॿिए ॾींहं ते मंझंदि ताईं ॾेॾर किथां था अचनि, पोपट किथां था अचनि। छा इहे ॾेॾर जहिड़ा वेठा अंदरि वारीअ में, सॼी ज़मीन जहिरी थी पवे, चिमकणु शुरू थी करे, उन में शयूं पैदा थियणु शुरू थी थियनि, त पोइ मुअल कीअं न जहिड़ा थींदा। ज़मीन असांजे साम्हूं जहिड़ो करे थो छॾे, भई मुअल कोन थियणु। कद बयना लकुमुल आयात, अलाह चए थो ॾिसो न मां तव्हांखे इहा कीअं एक्सप्लेन कई आहे, हीअ आर्ग्यूमेंट ऐं आयत लअल्लकुम तअक़िलून, त मन तव्हांखे अकुल अचे, ॻाल्हि खे सम्झो। बाक़ी इनल मुसद्दिक़ीन वल मुसद्दिक़ात, बाक़ी तव्हां मां सदके ॾियण वारा औरतूं ऐं मर्द, सदको छा ॾिबो आहे, कंहिं ग़रीब जी मदद करणु। तव्हांजे घर में मायूं कमु कंदियूं, तव्हां हुन खां वेही पुछो, अदी तुंहिंजो केरु बीमार आहे तुंहिंजे घर में, चाहे अलाह जे वास्ते रुगो पघार ताईं महदूद उन्हनि खे न कयो, उनजी मदद कयो। त चए थो त जेके सदके ॾियण वारा मर्द ऐं औरतूं, अक़रज़ुल्लाह कर्ज़न हसना, इहो अलाह खे कर्ज़ था ॾियनि। माना तव्हांजो बैंक अकाउंट अलाह वटि खुलियल आहे, उते था कनि, युज़ाफ़ लहुम, ऐं उहो जेको तव्हां हिते 100 रुपया ॾियो था, अलाए उते अलाह केतिरो वधाए थो छॾे, लहुम अजरुन करीम, ऐं हुन लाइ अजरे करीम आहे। बाक़ी वलज़ीन आमनू बिल्लाह व रुसुलिही, जेके अलाह ते ईमान आणनि था ऐं अलाह जे रसूल ते, उलाइकुम सिद्दीक़ून, इहे ई त सचा आहिनि, व शुहदा इंद रब्बिहिम, ऐं इहे शाहिदी ॾींदा अलाह वटि, लहुम अजुरहुम, पोइ उन्हनि खे छा मिलंदो मरण खां पोइ, हए हए अजुर व नूर हुम, ऐं नूर मिलंदो। छा आहे त क़यामत जे ॾींहं ते सख़्तु गर्मी हूंदी न, हालत हूंदी, लेकिन जेके पास थी वेंदा न उन्हनि खे हिकिड़ो हीअं सम्झो न, जीअं हिकिड़ो गोलो मिलंदो आहे, उन में अंदरि एसी हूंदी। जो क़ुर में इहा सीन अचे थी त हिकिड़ा जेके पास थींदा उन एसिन में डुकंदा वेंदा, त मिट माइट जेके ॿाहिरि गर्मीअ में वेठा आहिनि, चवंदा अलम नकुम माकुम, चई काॾे था वञो, असां तव्हांजा माइट न आहियूं, नक़्तब बिस्मी नूर कुम, इन मां असांखे ॻोल्हे मां असांखे ॾियो। त हू चवंदा बाबा हितां कोन थो मिले, पंहिंजे पोइते वञो, उतां मिले थो। वेंदा जो पोइ धिका ॾियनि, हुते भित लॻी वेंदी, मोटी ईंदा, पोइ ड्रोकी हुनखे चवंदा त असां तव्हांजा माइट न आहियूं, असांखे ॾियो नथा, पोयां न मिलियो आहे, त हू छा चवंदा जवाब में, चई ॾिसो न ॻाल्हि ॿुधो, तव्हांजो ॾोहो पंहिंजो आहे, तव्हां पे शक कया, तव्हां अहिड़ा कम पे कया, हाणे भोॻियो, असां नथा ॾेई सघूं, असांखे इजाज़त ई कान्हे का। त चए थो त उन्हनि खे मिलंदो अजुर ऐं नूर, वलज़ीन कफ़रू कज़बू, जिन कुफुर कयो ऐं कूड़ो कयो, बे आयात न हिन खे, उलाइक असाबुल जहीम, इहे जहन्नम में वेंदा। या लज़ीन आमनू, तंहिंजे करे ईमान वारो, अतीउल्लाह व रसूलहू, अलाह ऐं अलाह जे रसूल जीअं चवे तीअं कयो, वला तवल्लऊ अनहुम, वला तवल्लऊ अनहू, इन्हनि खां पुठी न ॾियो, अंतुम तस्मऊं, जॾहिं की तव्हां ॿुधो पिया था, हे ॿुधो पिया था न मुंहिंजी ॻाल्हि, हाणे पुठी ॾींदव। वला तकूनू कल्लज़ीन कालू समेअना वहुम ला यसमऊन, हे त ज़बरदस्त आयत आहे, इहो तव्हांखे सम्झणु खपे। हिकिड़ा माण्हू हाणे प्रोग्राम हले पियो न टीवीअ ते, हाणे तव्हां त मां ॿुधां थो, लेकिन तव्हां ध्यानु ई कोन था ॾियो त मां छा थो चवां। साॻे नमूने सां इहो, वला तकूनू, अहिड़नि चेरियनि वांगुरु न थी जो मेंटलनि वांगुरु, कल्लज़ीन कालू, जेके चवनि था समेना असीं ॿुधूं था, वहुम ला यसमऊन, पर सम्झनि ई कोन था त छा था ॿुधनि। तंहिंजे करे अलाह फरमाए थो त जानवरनि में बि उहो बुछड़े में बुछड़ो उहो जानवर आहे जेको गूंगो ॿोड़ो आहे, अकुलु कोन अथसि। बाक़ी अलाह चए थो त इहे माण्हू कोन सम्झंदा। चए थो वलो अलिम अलाह फ़ीहिम ख़ैरन,
चए थो इन्हनि माण्हुनि खे जेकॾहिं मां इन में ख़ैरु ॾिसां हा न ल अस्माहूं त मां ज़रूरु हिन खे तवजह ॾियां त छा ॻाल्हि पई थी थिए या क़ुर खे सम्झी पढ़ंदा। पर जेकॾहिं मां चए थो मां ज़ोरी कयां वलो अस्माहुम, जेकॾहिं मां ज़ोरी चवां त ॿुधनि ल त वलो वहूं मोरिदून त पुठी ॾींदा ऐं एराज़ कंदा, को फ़ाइदो हुनखे कोन्हे ॿुधाइण मां। तंहिंजे करे या लज़ीन आमनू, ए ईमान वारो, या इहो लज़ीन आमनू नुस्तजीबू लिल्लाह वल रसूल, तव्हां अलाह ऐं अलाह जे रसूल जे जेके तव्हांखे दावत ॾिए थो उन खे मञो। इज़ा दाकुम लिमा युहीकुम, जंहिंजे में तव्हांजी ज़िंदगी भलाई आहे, तव्हांजो रिज़्क़ु आहे, तव्हांजी हिन ज़िंदगीअ में ख़ुशहाली आहे आख़िरत में। वह लमो, ऐं ॼाणो त अलाह ताला तव्हांजे दिलनि जे विच में आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो, वतकू फितनतन ला तुसीबन लज़ीन ज़लमू मिनकुम ख़ासा, माना असांखे चए थो जेके क़ुर पढ़ण वारा, क़ुर सम्झण वारा, त घरनि में न वेहो, तव्हां बि निकिरी अवाम ताईं हीअ शइ पहुचायो। छाकाणि त अलाह फरमाए थो त जेकॾहिं मुंहिंजो अज़ाबु आयो त उन अज़ाब खां डिॼो, ला तुसीबन लज़ीन ज़लमू मिनकुम ख़ासा, सिर्फ़ु उन्हनि खे कोन अज़ाब पकींदो जेके ज़ुल्म कनि था, तव्हां सभु वेंदो पर हिकिड़ो ग्रुप बचंदो। कहिड़ो? कीअं? क़ुर जी आयत त अंजैन लज़ीन यनहौन अन सू, हा हिकिड़ा त आहिनि माण्हुनि खे नेकी करण वारा, हिकिड़ा बुराईअ खां रोकण वारा। अंजैन लज़ीन यनहौन अन सू, उन्हनि खे इन अज़ाब खां बचाए वेंदुसि जेके बुराई खां रोकींदा। सो टे क़िस्म थी विया, हिकिड़ा थी विया ज़ालिम, ऐं ॿिया वरी आहिनि जेके पाण दीनदार निमाज़ था पढ़नि पर बुराईअ खां कंहिंखे रोकनि कोन था, उन ख़िलाफ़ु जमायत कोन था कनि, ज़ालिम जो हथु कोन था रोकनि, मज़लूम जी मदद कोन था कनि, त इहे माण्हू जेके आहिनि इहे बि इन सां हलिया वेंदा। पोइ हाणे अलाह आख़िर में जन्नत ॾींदो, उहा अलाह जी मर्ज़ी आहे। लेकिन सिर्फ़ु जेके बुराईअ खां रोकण वारा हा, नहियल मुनकर करण वारा, अलाह चए थो इन्हनि खे मां बचाईंदुसि। ऐं ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ इंशाअल्लाह ॾिसूं था प्रोग्राम। जी प्रोग्राम फलाह करे भलीकार, तव्हां बि थका त हूंदो, पर हाणे बाक़ी इहे 5-10 मिंटनि जो प्रोग्राम अॼोके ॾींहं ते इंशाअल्लाह पूरो थींदो। हाणे ॾिसो अलाह ताला, ॾिसो न अलाह जी आर्ग्यूमेंट त ॾिसो न, कमाल करे थो छॾे न, जेको रुगो थोरो बि कनु ॾींदो न यकदमि कन्विंस थी वेंदो। हाणे छा थो चवे? चए थो अलम यरो, चए थो तव्हां ॾींहं राति ॾिसो वेठा न, छा था ॾिसो? अन्ना जल न लई लियस्कुनू फी, चए थो राति मां इन लाइ कई आहे त जीअं सुकून वठो, ऊंदहि करे थो छॾे न। वनहार मुबसिरा, ऐं ॾींहं खे रोशन, तॾहिं तव्हां कमकार कयो। जेकॾहिं ॾींहं जे में बि राति हुजे त पोइ टार्चूं केतिरियूं ॿारींदो, न खोटराई थी सघंदी, न कम थी सघंदा। पर राति जो जेकॾहिं रोशनी लॻी पई त निंड कीअं कंदव? त अलाह चए थो इन ते सोचो, इन फी ज़ालिकल आयातिल क़ौमी यूमिनून, जेके ॼाणनि था ईमान, इन में निशानियूं आहिनि तव्हांजी, इन में तव्हांजो निशानियूं आहिनि त अलाह ताला कीअं तव्हांजे लाइ भली डिज़ाइन कई आहे। तॾहिं चए थो अफ़ला यतदब्बरून अल क़ुर, चए थो क़ुर खे सम्झो छो था, तव्हां पंहिंजी ॿोलीअ में छो था मालूम कयो त अलाह छा थो चए। वलो कान मिन इंद गैरिल्लाह, जेकॾहिं हीउ क़ुर कंहिं इंसान जो लिखियलु हुजे हा न, त लवजदू फी इख़्तिलाफ़न कसीरा, त तव्हांखे हिन में इख़्तिलाफ़ नज़र अचणा, हुते उहा ॻाल्हि, हुते ॿी ॻाल्हि, हुते टीं ॻाल्हि, इंसानु आहे न। ऐं 23 सालनि में लथो आहे, 23 साल में को माण्हू किताब लिखी अलाए छा करे छॾे। लेकिन जेका बदअमनी आहे मुल्क में, अगवा पिया था कनि, धाड़ेल, हींअर त वधंदी थी वञे न, माशा अल्लाह, हाणे त वधंदी थी वञे। छा त चए न त अवाम मुनास अला दीन मुलूकम, जहिड़ा हुकुमरान तहिड़ो अवाम। तंहिंजे करे जेकॾहिं हुकुमरान चोरी कंदा त अवाम वरी धाड़ा हणंदो, आख़िर बुख त कोन मरंदा। तॾहिं अलाह ताला फरमाए थो त वकैफ़ अख़ाफ़ मां अशरक़्तुम वला तख़ाफ़ून अन्नकुम अशरक़्तुम बिल्लाह, चए थो त बहरहाल हिन कंहिं नबीअ कंहिंखे चयो त मां कीअं ड्रिॼां जेको तव्हां एॾो शिरक था कयो। हाणे शिरक करणु माना अलाह खे छॾे ॿियनि खां घुरणु, जंहिंमें शाह लतीफ़ चए, छा थो चए, ॾातार ॾुख कया पाणा मथे मंगणे, मूं दर छॾियो पिनी कोह ॿिया। ॿी जाइ ते चए थो ॾातार त तूं ॿिया मिड़ई मंगणा, मींहं मुदाइता वसंदा सदा वसी तूं। ॻाल्हि आहे त इहो शिरक आहे, त इन जे करे छा थो थिए त ड्रिॼारीनि था।
अड़े बाबा तूं हीअं थो करी, हे नथो मञी, चई मां छो ॾिजां, तव्हां शिरक था कयो। वला तख़ाफ़ून अन्नकुम अशरकतुम बिल्लाह, तव्हांखे ख़ौफ़ नथो थिए तव्हां रब सां शिरक था कयो। मालम युनज़ल बिही अलैकुम सुल्ताना, क़ुर में हिकिड़ी बि आयत ॾेखारियो जंहिंमें चए थो त मूंखां बि घुरो हुन खां बि घुरो। बल्कि ला इलाहा इल्लल्लाह जो मतिलबु आहे त सभु कमु अलाह अकेलो पाण थो करे, सॼो पावर हुन वटि आहे। अलाह पुछे थो त जेकॾहिं हिकिड़ी क़ौम में शिरक आम थी थो वञे, मेजॉरिटी शिरक थी करे, चए थो अयुल फ़रीक़ैन अहक़ु बिल अमन, ॿुधायो त हिकिड़ा माण्हू आहिनि शिरक नथा कनि ऐं ॿिया शिरक कनि था, अमुन कंहिंखे मिलणु खपे, इन कुंतुम तालमू जे इल्म आहे। मिसाल तौरु सऊदी अरब आहे, जेके बि आहिनि शिरक कोन था कनि। तव्हां मर्सिडीज़ गाॾी आहे, किथे एक्सीडेंट थी पवंदी त उनजो को उहो रेडियो बि कोन लाहींदो, सड़ी ख़तमु थी वेंदी ऐं असांजी बीठल गाॾी मां टपड़ लाहे वञनि। त थो ॿुधाए त पोइ ॿिन्ही मां कंहिंखे अमन मिले। अलाह ख़ुदि चए अल्लज़ीन आमनू, जेके ईमान आणनि था, वलम यलबिसू ईमान हम बि ज़ुल्मुन, पंहिंजे ईमान में शिरक ज़ुल्म माना ईमान में शिरक नथा मिक्स कनि, उलाइक लहमुल अमुन, उन्हनि खे अमुन मिलंदो, वहूं मुहतदून, ऐं उहे ई हिदाया। हाणे जेसिताईं मुल्क मां शिरक ख़तमु न थींदो कोन थींदो अमुन, कॾहिं कोन थींदो। ऐं इन शिरक खे वधाइण में असांजा चूंडियल नुमाइंदा बि शामिल आहिनि। लेकिन इहे शिरक करण वारा छा था चवनि, इन वटि दलील कहिड़ो आहे, अलाह अॻे ई ॿुधाए छॾियो आहे सूरत अल-अन्ना में। सयक़ूलु लज़ीन अशरकू, जॾहिं जहन में अलाह विझंदनि त ओॾी महिल बि चवंदा, हाणे बि चवनि था, छा चवंदा, लौ शाह अलाह मां अशरकना, चइबो अलाह ताला असांखे छो न झलियो त असां शिरक न कयूं। वला आबाऊना, न असांखे अबनि ॾाॾनि मना कयो। वला हरमना मिन शयुनि, जेकॾहिं असांखे रोके न त असां कंहिं शइ खे हराम थोरी कयूं हा। ॾिसो कमाल त ॾिसो न माण्हुनि जो दलील कहिड़ो आहे त अलाह असांखे रोके या वॾा असांखे चई वञनि। तंहिंजे करे अलाह फरमाए थो वलिल्लाहि अस्माउल हुस्ना, अलाह जा सभु नाला सुहिणा आहिनि, 99 नाला, करीम चओ, रहीम चओ, रहमान चओ, अलाह चओ, गफ़ूर चओ, जेको वणेव सो चओ। वलिल्लाहि अस्माउल हुस्ना फदो बि आहे, उन सां अलाह खे सॼो, या रहमान मुंहिंजी मदद कर। व ज़रुल लज़ीन युल्हिदून फ़ी अस्माही, ऐं उन्हनि जे पोयां न वञिजो की अलाह जहिड़ा नाला माण्हुनि खे था ॾियनि। यल्हुदून फ़ी अस्माही मतिलबु आहे सयुज़ौन मां कानून, इन्हनि खे जो बदिलो मिलंदो। ऐं अलाह ताला फरमाए थो त केतिरा वमिमन ख़लक़ना उम्मतूं यहदून बिल हक़ व बिही यहदरून, केतिरा नेक माण्हू आहिनि जेके इंसान खे हिदायत ॾियनि था, अदुल कनि था। तंहिंजे करे हाणे अरबनि बि इन अलाह जा नाला खारिया। मिसाल तौरु अलाह, त उन मां कयूं अलात, अलात हिकिड़ो बुज़ुर्गो रखियऊं नालो, उनजो बुत रखे माण्हुनि खे चवणु लॻा त हीउ अलात जेको आहे न सो अलाह जो प्यारो आहे, हिन जे आॾो जॾहिं वञूं था त हीअ असांखे ॿुधी ऐं अलाह खां कमु थो कराए ॾिए। हिंदुनि जूं बि जेके बि मूर्तियूं आहिनि सभु उन्हनि जे वलियुनि बुज़ुर्गनि जूं आहिनि। ऐं हिंदुनि जो अक़ीदो आहे त इहा जेका मूर्ति आहे, हाणे अंग्रेजी में लिखियलु हो, दिस मूर्ति एक्ट्स लाइक अ कम्युनिकेटिंग इक्विपमेंट बिटवीन द डीटी एंड द पर्सन, माना ही मूर्ति मोबाइल आहे, उहा उहे जेके अलाह जा बाना आहिनि जेके हुननि जा, उहे भॻवान सां वेठा आहिनि, इहा मूर्ति उनखे मैसेज थी पहुचाए। त हे बि चवणु लॻा त अलाह, उनखे नालो अलात, ऐं वरी अल अज़ीज़ अलाह जो नालो आहे, वरी उन मां उज़ा ठाहिया आहिनि, उज़ा पंहिंजा नाला। तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो त अलाह ई आहे अमई मुंहिंजी मुस्तरिज़ा दाहु, केरु आहे अलाह खां सवाइ जो कॾहिं कॾहिं उनखे सॾे थो, उनजो कमु कंदो। उहो यक्ष विसू, उनजी का तकलीफ़ दूरि थो करे, ऐं अलाह ताला करे थो। हाणे मिसलनि छा थो चए, अ इलाहुन मा अलाह, छा अलाह सां को ॿियो कुझु थी सघे थो। मां कलीलनि मां तज़कुरूं, तव्हां थोरो हिन ॻाल्हि खे सम्झो था। तंहिंजे करे अलाह चवे थो त जेको केरु आहे अमई मुजीब मुस्तर इज़ा दाव, जेको तकलीफ़ में माण्हूअ खे मिली उन जी दुआ क़बूल करे थो, उहो यक्सिरसू जी दुआ जेको तकलीफ़ हटाए थो, त माना होस एज़म केरु आहे, अलाह आहे। इहो इंसान खे नालो नथो। वरी अलाह साईं फरमाए थो लिल्लाह मुल्क समावात वल अर्द, माना ज़मीन आसमान जी प्रॉपर्टी अलाह जी आहे। यख़्लुक़ मा यशा, जंहिंखे चाहे जहिड़ो चाहे पैदा करे, यहब लिमन यशा, जंहिंखे चाहे जेको ॾिए, का औरत मर्द ॾिए, पुटु ॾिए, अलाह जी मर्ज़ी। माना हर शइ ॾियण वारो केरु आहे, अलाह। तंहिंजे करे दाता केरु थियो, इहो नालो अलाह जो आहे, इंसान खे न ॾिजे। वरी अलाह फरमाए थो या अय्युहन्नास अंतुमुल फुक़रा, तव्हां ग़रीब आहियो, इलल्लाह वल्लाहु गनियुन हमीद, अलाह ई आहे जेको तव्हांखे नवाज़े थो। तंहिंजे करे ग़रीब नवाज़ कंहिंजो नालो आहे, रब जो नालो हिन आयत में। वरी अलाह ताला फरमाए थो त इन लज़ीन युबायूनक, ए नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेके तव्हांजे हथ ते बैत कनि था, इन मां युबायून अल्लाह, इहे अलाह जे हथ ते बैत कनि था। यदुल्लाह, अलाह वाह
फ़ोक ऐदीम, अलाह जो हथु हुनजे हथ जे मथां आहे, माना अलाह हुननि जो हथु पकिड़े थो, तंहिंजे करे दस्तगीर कंहिंजो नालो थियो, इहो अलाह जो नालो आहे। उन खां पोइ अलाह ताला फरमाए थो त वलिल्लाहि ख़ज़ाइनु समावात वल अर्द, ज़मीन आसमान जा ख़ज़ाना रब जा आहिनि। तंहिंजे करे अलाह ॿी जाइ थिए थो इन अलाह यर्ज़ुक़ु मन यशा बग़ैर हिसाब, जंहिंखे अलाह चाहे गंज रिज़ुक ॾिए थो, तंहिंजे करे गंज बश कंहिंजो नालो थियो अलाह जो। उन खां पोइ अलाह हिन में चए थो जेकॾहिं अलाह कंहिंखे मुश्किल में पकिड़े फला काशिफ़ लहू इलाहू, त मुश्किल कुशाई ॿियो केरु नथो करे सघे, तंहिंजे करे मुश्किल कुशा कंहिंजो नालो थियो, इहो बि अलाह जो नालो इंसाननि खे ॾियणु इहो शिरक आहे। अलाह ताला असांखे तव्हांखे इंशा अलाह ताला वरी सुभाणे राति जो सहरीअ में हाज़ुरु थींदासीं, तव्हांखे इल्मु ॾींदासीं। ऐं महिनत करे वरी तव्हांजे लाइ प्रोग्राम ठाहियां थो। अलाह ताला मुंहिंजे लाइ आसानी पैदा करे, ॾुखियो कमु आहे, मूंखे ॾींहं जा कम बि आहिनि, पर अलाह खां मुंहिंजी दुआ आहे अलाह मुंहिंजो वक़्तु फ़ारिग़ कंदो। इंशा अलाह मां तव्हां सां रमज़ान में जे मूंखे ज़िंदगी रही त मां तव्हां सां गॾु हूंदुसि। सुभान रबिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वस्सलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।